सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे पारां नामियारे सिंध दोस्त अदीब एडिटर कहाणीकार तनक़ीद निगार ऐं तालीमदान प्रोफेसर ज़फ़र हसन जी सारायती तक़रीब जामशोरे जे एरिया स्टडी सेंटर में कोठाई वई। तक़रीब में शाइर अदल सुमरो डॉक्टर फ़हीम नूनारी, सलीम भुट्टो लतीफ़ी, प्रोफेसर मजीद चांडियो, डॉक्टर अली मुर्तज़ा धारेजो, यूसुफ जोयो, नूर बालादी, प्रोफेसर हसन ज़फ़र जे फर्ज़ंद सैयद यूसुफ ऐं सिंधी अदबी संगत शाख सिंध यूनिवर्सिटी जे सेक्रेटरी हुसैन सारंग पारां प्रोफेसर हसन ज़फ़र खे यादि कंदे उनजी ज़िंदगी ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। तक़रीब जी कार्रवाई सिंधी अदबी संगत शाख जामशोरे जे मेंबर मोहम्मद अली गांगरो हलाई। सदाईं सिंध सां मुहबत कंदड़, सिंध जे लाइ लिखणु ऐं सिंध लाइ सोचणु उन्हनि जे नस नस में समायल आहे। गुज़ारिश कंदुसि साईं अदल सुमरो साहिब जिन खे त उहे अचनि ऐं जे पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। उदास तमामु घणा मानायत दोस्तो अदबी संगत जा साथियो ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे। लाज़मी आहे हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, हिकिड़े तमामु वॾे माण्हूअ जी यादि में असां हिते गॾु थिया आहियूं। वॾो अदीब, वॾो माण्हू ऐं तमामु घणी ख़ूबियुनि जो मालिक, वॾी ऐं मुंहिंजी हुन सां वास्तेदारी जेका पहिरीं मुलाक़ात थी 1978 में थी। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो हुते सखर में मुंहिंजो घरु साईं रशीद भट्टीअ जे ई पाड़े में भरिसां ई आहे। त रशीद भट्टीअ जी जेका औताक उन्हनि जो घरु हमेशह अदीबनि जो मर्कज़ रहियो। वनी यूनिट जी तहरीक खां वठी जॾहिं वफ़ात ताईं तमामु नाले वारा अदीब सभु उते मूंसां मूंखे मौक़ो मिलियो ऐं त वॾनि वॾनि अदीबनि सां उते ई मां उन उदाकत मिलियुसि। जॾहिं ईंदा हुआ त पंहिंजे पुट खे मोकिले मूंखे घुराईंदो हुयो। इहा बि उनजी महिरबानी हुई जो नौजवान खे हिमत अफ़ज़ाई ॾियण लाइ त वॾा वॾा अदीब जेके असां उते जिन जे बारे में पढ़ंदा हुआसीं या लिखंदा हुआसीं त उन्हनि सां मुलाक़ात थी। जमाल बड़ो, अमीन सिंधी ऐं बशीर मोरियाणी, काफ़ी दोस्त उन्हनि जा हिते ईंदा हुआ। तनीर अब्बासी त रेगुलर ईंदो हुयो। तारिक अशरफ ऐं साईं ज़फ़र हसन गॾु आया हुते सखर में, उते उन्हनि सां पहिरीं मुलाक़ात थी ऐं पोइ उन सिलसिलो छाकाणि त मां वरी हिते हैदराबाद में 2 साल रहियुसि, 81 खां 82 ताईं लेक्चरर हुयुसि त हिते रहणु थियो। त तारिक अशरफ सां वेझड़ाई थी सोणी रिसाले ते। पोइ वली राम वल्लभ, ज़फ़र हसन, तारिक अशरफ इन्हनि जो तमामु घणो वेझो रिश्तो हुयो। अचणु वञणु रोज़ु तक़रीबन थींदो रहंदो हुयो। त हू पंहिंजे रवैये में, मिज़ाज में वाक़ई हिकिड़ो सिंध दोस्त जीअं चइजे हक़ीक़ी माना में। असां मसलत पसंदि माण्हू हमेशह इहो कोशिशि कंदा आहियूं माना फलाणो नाराज़ थी वञे या कीअं। कॾहिं कॾहिं किथे असां सचु चवणु चाहींदा हूंदासीं पर न चई सघंदा हुआसीं। पर हू सचो माण्हू हुयो हिकिड़ो, हमेशह कंहिंजी परवाह न कंदो हुओ जेका ॻाल्हि। ऐं सिंध सां हुनजी कमिटमेंट हुई सची। जीअं आदर्शी इंसान हूंदा आहिनि, जीअं वाक़ई आइडियल माण्हू, जीअं नौजवाननि खे चइजे त रोल मॉडल असांजे लाइ जा रोल मॉडल। उहो रोल मॉडल जेकी शख़्सियतूं इहे तमामु घटि। हिकु दफ़ो साईं PI में सफ़र करे पियो त पोइ हुते एयर होस्टिस ॻाल्हाईंदो सभिनी सां सिंधी, केरु बि सम्झे न सम्झे मां ॻाल्हाईंदो सिंधीअ में, उन सां बि सिंधीअ में ॻाल्हाईंदो। उनखे उन सां इख़्तिलाफ़ रखियईं त तूं माना हीअ उर्दू अख़बार बि आहे ऐं अंग्रेज़ी में बि अख़बारूं आहिनि, सिंधी अख़बार छो न? हवाई जहाज़ में तव्हांखे सिंधी अख़बार रखणु घुरिजे। सिंधी माण्हू ट्रेवल कनि था, उनजो बि राइट आहे त माना पंहिंजे हक़ जे लाइ या किथे सही सिधी ॻाल्हि करे ॾियणु ऐं कंहिंखां घबराइणु न, सचु चवणु। बाक़ी जेके डायरियुनि जो मामिलो आहे न, डायरियूं ॾाढियूं अदीबनि जूं सभिनी जूं तक़रीबन जो उनजे मरण खां पोइ उन माइट कोन था छपाइनि। छाकाणि त उन डायरियुनि में जीअं ज़फ़र हसन जहिड़ा माण्हू उहो त सचु लिखी वेंदा न, कंहिंखे वटि ॾिजंदा कोन, जंहिंजे बारे में केरु लिखी वेंदा त पोइ वरी माण्हू तालुकात रखणा आहिनि, समाज में हलणो आहे, मथां को दोस्त नाराज़ थी वञे को उन लाज़मी कंहिं वॾे जे बारे में लिखियलु त पोइ जेके पुठियां पोयर आहिनि कोई ॾोहिटा पोटा उहे नाराज़ थी सघनि था असांजे वॾनि जी का शिकायत थियल आहे। इन करे मसलतनि इहे मौलाई शेदाई जी डायरी बि सालनि खां पई हुन माइट कोन था छपाइनि। इन जे करे पाण माण्हू जीअं छपाए वञे त उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी मरण खां पोइ इहे डायरियूं या इहे जेके आतमकथाऊं जेके लिखियलु आहिनि हक़ीक़त ते उहे कोन था माण्हू छपाइनि। ज़फ़र हसन साईं जूं कई यादगिरियूं आहिनि इलाही वक़्तु हुन सां, ख़ासि तौर ते जॾहिं मां सेक्रेटरी जनरल थियुसि अदबी संघ जो,
त सिंधियत बि संगत सां बि तमामु हुनजी घणी मोहबत हुई ऐं पीढ़ी विछोटी जो फ़र्क़ु न रखंदो कॾहिं बि त बाबा मां सीनियर आहियां, मां प्रोफेसर आहियां, त हीउ वीचारो मास्तर आहे या नंढी उमिरि जो आहे, त उन में को फ़र्क़ु न, हमेशह हुन सां गॾु उनखे गॾु खणी हलणु, उनखे अॻिते आणणु, एतिराम उन्हनि जो करणु, इहा बि हुन में वॾी ॻाल्हि हुई। ऐं उहो सिंधियत बि संगत सां मोहबत इन करे हो, सिंधी ॿोलीअ जे करे, छाकाणि त साईं खे ख़बर हुई त हीउ हिकिड़ो फोरम अहिड़ो आहे, इन में माण्हू सिंसियर आहिनि, कमिटेड आहिनि ऐं पंहिंजी ॿोलीअ लाइ, पंहिंजे अदब जे लाइ जाखड़ो कनि था पिया। सिंधियत संगत जी ख़ुशूसियत इहा आहे त ॿियूं जेके फोरम या बज़म आहिनि उहे सिर्फ़ु सिंधी ॿोली या अदब खे प्रोमोट त कनि था, उनजी तरक़ीअ लाइ कोशिशूं बि कंदा, किताब बि छपाईंदा हूंदा, मुशाइरा बि कराईंदा हूंदा, पर सिंधियत जी संगत ॿोलीअ जी तरक़ीअ में हिसो त ज़रूरु वठे थी, पर जेकॾहिं ॿोलीअ ते के रुकावटूं ईंदियूं या उनजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि थींदी त उन लाइ मज़ामत बि कंदी। इहो मज़ामत जो अंसर ॿियनि वटि कोन्हे। त सिंधीअ जी संगत हिकु अहिड़ो उन साईं खे बि ज़फ़र खे ख़बर हुई त हीउ हिकिड़ो प्लेटफॉर्म अहिड़ो आहे, हितां असां सिंधी ॿोलीअ जे बचाव जे लाइ, जिते सिंधी ॿोलीअ जो हक़ तलबी थिए थी या नाइंसाफ़ी थिए थी, त असां आवाज़ु उथारे सघूं था। इन करे हमेशह हिन फोरम सां वाबस्ता रहियो ऐं जॾहिं बि को सिंध जो मसइलो थींदो पोइ मूंखे गाइडलाइन ॾींदो त बसि सेक्रेटरी जनरल जी हैसियत में तव्हांखे हाणे हीउ रोल अदा करणु खपे, हाणे हीअं करणु खपे या हीउ बयानु कढणु खपे। उहे ख़त साईं जा मूं वटि पिया आहिनि, ख़त मूंखे लिखंदो, रहनुमाई कंदो ख़तनि जे ज़रिए, वरी हिते ईंदोसि त ऐं हमेशह ईअं चवंदो त जॾहिं हैदराबाद अचो, छो त 2 साल सांधे मां साईं जन सां हिकिड़ी वेझड़ाई रही तारिक अशरफ जे मथां। तारिक अशरफ सां तमामु घणो अचणु रोज़ु थींदो तक़रीबन, ऐं कॉलेज खां वठंदुसि त पोइ साईं हिते ई साईं वलीराम वटि, त साईं इन्हनि सां ई मिलंदो घणो। उहो सम्झो हिकिड़ो आरसी रिसालो बि कढियऊं या पोइ साईं जेका धरती रिसाले जे ज़रिए हिकिड़ी वॾी ख़िदमत कई सिंधी अदब जे, ख़ासि तौर ते क्रिएटिव लिटरेचर उन्हनि माण्हुनि खे। आम जीअं रिसाला निकिरंदा अदब जेको मवादु आहे उहो छपे छॾियो, न उन मवाद जे सिलसिले में बि ॾाढो मतिलबु स्ट्रिक्ट हूंदो हो त बाबा हीअ शयूं छपजणु घुरिजनि, हीअ न छपजणु घुरिजनि। इन करे जेको मवादु उन में तव्हां ॾिसंदोसि धरती रिसाले जा तव्हां खणी ॾिसो पर्चा जेके आहिनि, उन में तव्हां ॾिसंदो त सिलेक्टेड मवादु हूंदो। जीअं तारिक अशरफ उहो बि पंहिंजे सोणी सां पर्चा तव्हां अॼु बि वञी ॾिसो त तव्हांखे ईअं ग़ैर ज़रूरी मवादु नज़र न ईंदो त हाणे दोस्त आहे, उन दोस्त खे ख़ुशि करण लाइ भला शायदि आहे की ईअं न कंदो तारिक अशरफ बि वॾो उसूल वारो माण्हू हूंदो। असां सिकंदा हुआसीं त असांजे हुन में सोणीअ में शेर छपजे। मूं साईंअ खे तारिक अशरफ खे हिकिड़ो 73 हज़ारे मां हिकिड़ो नज़ुम मोकिलियो, पोइ ख़त लिखियईं त तॾहिं अञा हुन सां मुलाक़ात न हुई, त असां लिखणु शुरू कयोसीं त शुरूआत में ख़्वाहिश हूंदी त सोणी में छपजूं। पोइ मूंखे ख़त लिखियईं त बाबा तुंहिंजो जेको नंबर ईंदो 1 साल खां पोइ डिसंबर फलाणे, 1 साल खां पोइ बि डिसंबर में फलाणे में तुंहिंजी, त एॾो वॾी ॻाल्हि एॾी प्लानिंग। माना एडिटर जेके आहिनि उहे बि हिकिड़ा कमिटेड माण्हू, बाबा एडिटर जी वॾी ज़िम्मेवारी आहे त कीअं शयुनि खे शाया कजे या कीअं, उहो त मतिलबु साल इंतज़ारु कयो। ज़फ़र साईं बि ईअं हूंदो त उहो बि ईअं काफ़ी दफ़ा ईअं गाॾियुनि में बि जीअं साईं ॻाल्हि कई, नफ़ीस नाज़िक हमेशह, कॾहिं बि कंहिं दोस्त को न चवंदो, हमेशह ख़ुशि लिबास, कपिड़ा एॾा ख़ूबसूरत इस्त्री थियल, कॾहिं गुजियल कपिड़ा जी। असां त निकिरी पियासीं राति वारा सुम्ही पियासीं, सुबुह सां हल बाबा प्रोग्राम बि वियासीं, पर साईं ज़फ़र सन कॾहिं बि सवाल पैदा थिए जे गुजियल कपिड़ा पाए ॿाहिरि निकिरे, हमेशह इस्त्री थियल। टेलीविज़न प्रोग्राम कंदो, तव्हांजे दोस्तनि जी ख़बर हुजे अलाए न, मां उन जी टेलीविज़न प्रोग्राम में बि शिरकत कई। हिकिड़ो उन्हनि हिकिड़ो सखर साईं बीजार प्रोग्राम हूंदो, उहो वरी हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो शहर जे हवाले सां। मिसाल हैदराबाद हिकिड़ो प्रोग्राम, हिकिड़ो सखर ते प्रोग्राम, हिकिड़ो साईं सेवण ते प्रोग्राम। ऐं जॾहिं सखर ते प्रोग्राम शुरू कयूं त उहो शाइर जे हिसे में मूंखे सॾु आयो टीवीअ खां, ऐं साईं हुन सखर ते ॻाल्हाइण लाइ वरी रशीद भट्टीअ खे, त असां रशीद भट्टी साहिबु ऐं मां हुन साईं जे प्रोग्राम में शर्क थियासीं। ऐं उते साईं खे ॾिठो त प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ माना हैदराबाद जामशोरे खां आयो पंहिंजी कार में, त उहो कपिड़ा हुनखे ॿिया पियल हुया। वरी जॾहिं प्रोग्राम शुरू थियो त कार में उहे हिन जा इस्त्री थियल इहे हैंगर में टंगियल पिया कपिड़ा, ईअं न हाणे तंहिं करे उते पाइजनि, वरी उते हुन ॿिया पाता। त वरी एॾो हिकिड़ो साफ़ु सुथिरो नफ़ीस ऐं हिकिड़ो हमेशह ख़ुशि लिबास। ऐं ॿियो ख़ासि तौर ते कावड़ जेका लॻंदी नौजवाननि जे साईं खे, हिकिड़ो गाॾी में वेठा हुआसीं, हमरा हीअं भित, असां वटि त उहो सिस्टम ई न आहे न, जॾहिं किथे पेशाब लॻो त उते बीहजी विया,
भित जो पासवर्ड उते शुरू थी आहे। इहा अहिड़ी चिड़ लॻंदी साईं खे ऐं माना एॾो कावड़जी वियो या चए हे ॾिसो हिन अफ़ारा ॾिसो सिंधी क़ौम सुधरी न आहे अञा ताईं हेॾो जिते वञे थो पेशाब करणु बीह था रहनि। हीउ ग़ैर मुहज़ब तरीक़ो आहे तमामु। हीअ कहिड़ी तरक़ी थींदी ऐं ॾाढो कावड़जी वियो। मां त ॾिठुमि साईं थी ॻाढ़ो थी वियो ऐं दिलि चएसि कार बीहारे करे हिनखे वञी का पनिशमेंट का ॾे सख़्तु अहिड़े। त मजमूई तौर ते त अहिड़ा माण्हू छो त बेबाक माण्हू बि त हुजणु खपनि न। वक़्त सिर जेके वक़्त ते गल वेले थी जे पंजाबी में चवंदा आहिनि फल मौसम दा गल वेले थी। वक़्त सिर जेकॾहिं ॻाल्हि न करे सघियो वक़्तु गुज़री वियो पोइ त पछता थींदो। पोइ असां वटि सोचंदा यार हीअं चऊं आहे सुठो हो उन वक़्तु चयो आहे न। पर ज़फ़र हसन साईं परवाह न हूंदी केरु नाराज़ थी वियो ठीकु आहे उन जी परवाह न आहे। शेख यार सां कावड़ हुयसि आख़िर ताईं हुयसि बसि ठीकु आहे न आहे भला शेख यार वॾो शाइर आहे असां नथा ठहूं आख़िर ताईं मतिलबु बदर सुमरो साईं वारा आई उन सां इख़्तिलाफ़ राय रखंदा हुआ उनजी पॉलिसियुनि ते या कीअं। त माना इहा बि हिकिड़ी ज़रूरत चइजे माण्हू में ज़रूरत हुजणु घुरिजे सच चवण जी ज़रूरत हुजणु खपे। माण्हू असां मीटिंगुनि में असां BOG जी मीटिंग ॾिसूं था उन मसइलतुनि जी शिकार हर को बाबा मथां केरु ॻाल्हाए बाबा साम्हूं चेयर जे ख़िलाफ़ु कीअं। त इहा अहिड़ा बेबाक इंसान सिंध उन्हनि ते फ़ख़्रु कंदी हुन पंहिंजो रोल अदा कयो जहिड़ो बि हो जेतिरी हुनखे हयाती मिली त उन हयातीअ में जेको हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी उहा माना वक़ार सां ज़िंदगी गुज़ारी। जीअं तनीर अब्बासी चयो हीउ सिर कंहिं अॻियां झुकणु न ॾिजे बहितर आहे कंधु ई वॾाए छॾिजे कंधु वॾिजी वञे पर झुके न। त इहो इन क्वालिटी ते साईं ज़फ़र हसन पूरो ईंदो ऐं सिंध हुन ते हमेशह फ़ख़्रु कंदी ऐं हुनखे हमेशह सुठनि लफ़्ज़नि में यादि कंदी ऐं हुन जूं कहाणियूं हुन जूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि इहे वरजाइजी वेंदियूं संगत खे दोस्तनि खे जस हुजे ऐं हिननि वॾियुनि शख़्सियतुनि खे यादि करणु खपे ऐं भली उहे साॻियूं ॻाल्हियूं वरजायूं लाज़मी आहे हुनजी ख़ूबियुनि जूं ॻाल्हियूं हिकु जहिड़ियूं साईं धारे जो साहिबु कंदो ॻाल्हि मां बि कंदुसि त उनजी ख़ूबियुनि ॻाल्हि बयानु कबियूं न उहे भली उन्हनि खे जेतिरो वरजाइजे त असांजा नौजवान उहे ॿुधनि त असां वटि हिकिड़ो अहिड़ो बि कैरेक्टर हुयो फ़ख़्रु लाइ कैरेक्टर हो जिते सिंध फ़ख़्रु करे सघे थी सिंधी अदब फ़ख़्रु करे सघे थो सिंध फ़ख़्रु करे सघे थी। तव्हांजी महिरबानी। असांजो ॼातल सुञातल मोहतरम साईं प्रोफेसर अली मुर्तज़ा धारे जो साहिब जिन खे पाण अचनि ऐं तव्हां सां मुखातिब ऐं ज़फ़र हसन जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे कहिड़ियूं कजनि। हिकिड़ो दौरु अहिड़ो जॾहिं मां हॉस्टल में रहंदो हुउसि ऐं सुबुह जो मां जॾहिं निकिरंदो हुउसि त पहिरियों मां साईं ज़फ़र हसन जी गाॾी ॾिसंदो हुउसि ऐं साईं ज़फ़र हसन जी गाॾी ॾिसण सां ईअं महसूसु थींदो हो मां रुॻो महसूसु न कंदो हुउसि पर ॿिया बि महसूसु कंदा हुआ त हाणे गाॾी कारखाने मां निकिती आहे एॾी साफ़ सुथरी हूंदी सिल्वर कलर जी 84 मॉडल टोयोटा हुई ऐं जॾहिं हुन अंदरि वेहबो त अञा वधीक हैरानी थींदी त साईं जी गाॾी कीअं थो साफ़ु कराए कंहिंखां थो साफ़ु कराए ऐं असांखे बि वेहण खां अॻु लाज़मी तौर ते मुंहुं छंडे वेहणो पवंदो हो असांखे न चवंदो हो पर अख़लाक़नि सां सम्झंदा हुआसीं त अहिड़ी गाॾीअ में ईअं वेहणो न खपे। वॾे शौक़ सां साईं जे गाॾीअ में वेहबो ऐं हुनजे वेहण में हिकिड़ी अट्रैक्शन मूंखे इहा हूंदी साईं ॿियो कंहिंखे न खणंदो हो हुनजी जंहिंसां लॻंदी हो उनखे खणंदो हो ॾाढो सख़्तु डिसिप्लिन वारो माण्हू हूंदो हो। ॿी जॻह साईं जी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी हुई उहा हूंदी त साईं पंहिंजे घर खां वठी जेका लोकेशन तव्हांखे ॿुधायूं त साईं किथे रहंदो उन घर खां वठी असांजे डिपार्टमेंट ताईं साईं ऑल इंडिया रेडियो ॿुधंदो हो। ऑल इंडिया जो वॾो शौक़ीन हो या ॿियनि लफ़्ज़नि में जेकॾहिं चइजे त गाननि जो शौक़ीन हो इंडियन गाना ऐं इंडियन फिल्मूं ॾाढो शौक़ीन हूंदो हुओ हुनखे सुठी ॼाण हूंदी। पोइ असां ओसिताईं गाना ॿुधंदा वेंदा हुआसीं तमामु लो आवाज़ में लो पिच में ऐं कचरी बि कंदा वेंदा हुआसीं। पोइ जॾहिं ज़ूलॉजी डिपार्टमेंट जो वकड़ ईंदो हो त साईं गाॾीअ खे ब्रेक हणंदो मां ऑटोमेटिकली वेही वेंदो हुउसि साईं खे महिरबानी चई। साईं में तमामु घणियूं ख़ूबियूं हुयूं एडिटर बि हो पब्लिशर बि हो अदीब बि हो कहाणीकार बि हो ऐं साईं वटि उन ज़माने में जेको मां ॾिठो पहिरियों दफ़ो जेको मां ॾिठुमि
त साईं प्रेस इस्टेब्लिश कई परफेक्ट प्रिंटर्स। उते मां कॾहिं कॾहिं साईं वटि वेंदो हुउसि। जेकॾहिं शहर वेंदो हुउसि ऐं कैंटोनमेंट में हूंदो हुउसि त घुमी फिरी साईं जे प्रेस ते वेंदो हुउमि। पोइ साईं ॾाढो ख़ुशि थींदो, मुख़्तसिर कचहरी कंदो, वरी मां भॼी ईंदो हुउसि। ऐं घटि अहिड़ा माण्हू हूंदा यूनिवर्सिटीअ में जिन खां मां डिॼंदो हुउसि। डिॼंदो इन करे न मूंखे मार ॾींदा, पर अख़लाक़नि एॾो साईं टाइट हूंदो हो जो उन जे रूबरू का बि अहिड़ी ॻाल्हि न कंदो हुउसि त मथां साईं नाराज़ थी पए। ख़ासि तौर ते मां उन ज़माने में सिगरेट छिकींदो हुउसि ऐं पोइ जे ॾिसंदुसि त साईं थो हुजे त मां सिगरेट उछले छॾींदुसि या पोइ लिकाए छॾींदुसि, जीअं साईं खे ख़बर न पए। एॾो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो दिलकश माण्हू हुयो, आदर्शी इंसानु हुयो। ऐं ॿी जेका तव्हां ॻाल्हि कई वक़्त जी हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां साईं ज़फ़र हसन जो। त कंहिं मजलिस में, कंहिं फंक्शन में साईं ज़फ़र हसन खे मदऊ कयो वियो हो ऐं साईं सां गॾोगॾु दुर्मन पठाण बि हुयो। उन फंक्शन में जॾहिं विया वक़्त ते शुरू कोन थियो, जीअं हाणे शुरू न थियो आहे। जीअं कंहिं दोस्त चयो त साईं हुजे त न हुजे, उहे न विया। इंतज़ारु कयूं 15 मिंट, 20 मिंट, अधु कलाकु, मुनो कलाकु। साईं ज़फ़र हसन ॾिठो दुर्मन खे, चई छा कयूं? चई हाणे मजबूरी आहे। चई न मजबूरी कोन्हे का। जेके 2-3 माण्हू वेठा उन्हनि खे विहारे 2 ॼणा स्टेज ते चढ़ी विया। उन्हनि में हिकिड़ो सदर हुयो, हिकिड़ो ख़ासि महिमान हुयो। ॿिन्ही तक़ीर शुरू करे ॾिनी। हिकिड़े बि तक़ीर कई, ॿिए बि तक़ीर कई। तक़ीर पूरी करे ताड़ियूं ॿाड़ियूं ॾाढियूं वॼियूं हुयूं। माण्हू हुनखे सलाम करे लही मोटी आया। त उसूल वारो माण्हू हो। ऐं हलंदी फंक्शन में जेकॾहिं को माण्हू इरलेवेंट ॻाल्हियूं कंदो हो त उथी वञी हुनखे झलींदो हो। उहो कंहिंखां बि डिॼण वारो न हुयो। सिंध यूनिवर्सिटीअ में आर्ट्स फैकल्टीअ में वॾियूं जनरल पार्टियूं थींदियूं ऐं उते बि जेकॾहिं को इरलेवेंट माण्हू ॻाल्हि कंदो त उथी हुनखे चवंदो त इहा इरलेवेंट ॻाल्हि थो करे, इहा तोखे न करणु खपे। ॾिस त असां कहिड़े मक़सद लाइ गॾु थिया आहियूं, उन मक़सद जी ॻाल्हि कर। अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं जेके साईं कंदो हो। ॿी जेका ॻाल्हि करण जी आहे तव्हां सां मां कयां थो, साईं जेका वॾे शौक़ सां ॿुधाईंदो, अक्सर शौक़ सां ॿुधाईंदो, उहा ॻाल्हि हूंदी हुनजे रहियल कर्ज़ जी, जेको कहाणियुनि जो किताब साईं छपियो। ॿुधाईं त मां किताब खयूं, मां पटको ॿधो, पीर हुसामुद्दीन राशिदी दिवस उनखे मां मिलियुमि, कचहरी कयमि। घड़ी खण खां पोइ मां हुनखे किताब ॾिनो, साईं हीअ किताब आहे जेको मां लिखियो आहे। त मूंखे ॾिसी चई त ज़फ़र हसन तूं छाजो प्रोफेसर आहीं? मां चयोमांसि मां जाग्राफी जो आहियां। त किताब खे ईअं धिको ॾिनई। टेबल ते वेठा हुआसीं त किताब खिसकीअ जे मुंहिंजे कच्छ में पियो। बाक़ी चई तूं जाग्राफीअ जो प्रोफेसर आहीं, मूंखे जाग्राफी जो किताब ॾे। तुंहिंजो रहियल कर्ज़ सां कहिड़ो वास्तो आहे? कहाणी लिखण वारा घणा आहिनि, तूं मूंखे जाग्राफी जो किताब ॾे त मां ॾिसां। ॿी जॻह साईं जी ॻाल्हि आहे, पर असां ॾिसी न सघिया आहियूं। ॾाढो शौक़ु आहे, वेठो आहे। यूसुफ हुनखे मां चवंदुसि त साईं रेगुलर डायरियूं लिखंदो हो। उन डायरीअ जो हिकिड़ो हिसो मां पढ़ियो आहे ऐं हिकिड़ो हिसो पढ़ी मुंहिंजा लिङ कांडारजी विया। त कंहिंखे बि न बख़्शियो अथई। जेका हिनखे ॻाल्हि न वणंदी, सिंध जो जेको मफ़ाद जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कंदो हो या जेको सिंध यूनिवर्सिटी जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कंदो हो, इन में हुनजा रिमार्क्स आहिनि। अहिड़े हिकदमि मास्तर जा रिमार्क्स, प्रोफेसर जा रिमार्क्स हुन डायरीअ में आहिनि। तंहिं करे मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां त जेकॾहिं साईं जूं डायरियूं छपियल आहिनि त ॾियो, न आहिनि त छपिरायो। छो त उन में तमामु वॾो मवादु आहे जंहिंजी असांखे ख़बर कान्हे का। ऐं पंहिंजे डायरीअ में केतिरनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र कंदो, डिॼण वारो न हो। जेका बि ॻाल्हि हूंदी, सियासी, समाजी, मुआशी, इक़्तिसादी, अदबी, इल्मी, सभिनी जो ज़िक्र कंदो हो। बराबरि हिकिड़ो बोल्ड इंसानु हो, ज़बरदस्त दिलेर क़िस्म जो माण्हू हो। ऐं मां हुन सां चङो अरसो गॾु रहियुमि, छो त असांजा डिपार्टमेंट गॾु हूंदा हुआ। हेॾो हुनजो डिपार्टमेंट हूंदो हो जाग्राफीअ जो, हेॾो असांजो डिपार्टमेंट हूंदो हो ज़ूलॉजी जो। मुंहिंजी साईं सां संगत तॾहिं घणी थी, घाटी थी, साईं सां मां वेझो थियो या साईं मुंहिंजे वेझो आयो। शायदि तव्हां मां कंहिंखे ख़बर न हुजे त अॻे सिंध अंग्रेज़ में लिखंदा SIND। पोइ मां डान अख़बार खे हिकिड़ो ख़त लिखियो त हे जेका सिंध जी स्पेल आहे ग़लति आहे, इन में तव्हां H विझो, SINDH कयो।
पोइ हुन मुंहिंजे ख़त ते इहा स्पेलिंग चेंज थी, माण्हुनि खे ख़बर न आहे। इहो मुंहिंजे ख़्याल में ज़िक्र आहे कोई 86 87 जो। ऐं हिकु त सियासी पार्टी उहो फ़ाइदो खणंदी आहे त असां इहो करायोसीं, पर उन्हनि न करायो। पोइ साईं उन ते सिंध जी स्पेलिंग ते ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो मूंखे एप्रिशिएट कयो। सो मक़सदु आहे त इन क़िस्म जूं साईं जूं तमामु घणियूं ॻाल्हियूं उहो करे साईं वांदो न वेंदो हो। मां जॾहिं बि साईं खे ॾिठो त साईं को न को कमु कंदो रहंदो हो। ऐं बेसिकली साईं जेको आहे उहो ह्यूमन जोग्राफी जो त माण्हू हुयो, पर ह्यूमन सोशल रिलेशनशिप जो घणो माण्हू हो। उहो ॿुधाईंदो ऐं अक्सर करे अख़बारूं पढ़ंदो रहंदो, किताबनि सां तमामु घणो प्यार हो। मां साईं जे घर वेंदो रहंदुसि त साईं जे कॉरिडोर में, घर जे कॉरिडोर में हर हंध ते किताब ई किताब हूंदा। बहरहाल साईं हिकिड़ो दिलबर माण्हू हो ऐं साईं खे मिलण लाइ ॾिसण लाइ माण्हू सिकंदा हुआ। सफ़ो ॾाढो साफ़ु सुथिरो माण्हू हो। महिरबानी। सो हिन लाइ में गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद यूसुफ जोए साहिब जिन खे त पाण अचनि ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करीं। सभ खां पहिरीं त सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे ॾाढो देरि सां साईं खे यादि कयो, पर यादि कयईं ऐं खेसि शाबसि हुजे। ऐं हीअ यादि साईं ज़फ़र हसन जी कान्हे, पर ॿोलीअ जी यादि आहे। ऐं ॿोली जेका आहे सा साईं ज़फ़र हसन खे ॾाढी प्यारी हूंदी हुई। मां कुझु यादूं कंदुसि शेर। जीअं सरवर ॻाल्हि करे वियो त असांजा यूनिवर्सिटी कॉलोनी में रहंदा हुआसीं ऐं सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी मोहम्मद यूनुस जोयो थियो, जंहिंजो ज़िक्र अदल सुमरे पंहिंजे PhD जी थीसिस में बि कयो आहे त सिंध यूनिवर्सिटी शाख जो जॾहिं तारीफ़ आहे त उन शाख जे सेक्रेटरी जा नाला आहिनि ऐं मोहम्मद यूनुस जोई जो नालो बि आहे। त उन में काउंसलर साईं ज़फ़र हसन सहतो हुयो। ऐं साईं ज़फ़र हसन नौजवाननि खे ॾाढो हिमथाईंदो हो, ॾाढो उन्हनि खे इज़त ॾींदो हो, मान ॾींदो हो। टाइम जी हुननि जी पाबंदी हूंदी हुई। ॿी ॻाल्हि इहा आहे त टू द पॉइंट ॻाल्हायो, इहा बि हुन में ख़ासियत हूंदी हुई। ऐं टी ॻाल्हि इहा त सिंधीअ में ॻाल्हायो, जिते बि हुजो, जंहिं बि हंधि हुजो त सिंधीअ में ॻाल्हायो ऐं सिंधी पंहिंजी ॿोलीअ खे न छॾियो। हिन बाइकाट कयो ॿियनि ॿोलियुनि खां, उहा का बुक्स में न या ॿी का ॻाल्हि न पढ़ाईंदो हो त टिनी लैंग्वेजिस में ॻाल्हाईंदो हो ऐं उन्हनि खे शागिर्दनि खे ॿुधाईंदो हो। ऐं या वरी अहिड़े कंहिं ॿिनि फोरमनि ते वेंदो हो त अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो हुयो, पर पंहिंजी अवलियत पंहिंजी ॿोलीअ खे ॾींदो हो। हुनजो हिकिड़ो इहो बि उसूल हूंदो हो त जिते बि वञे पहिरियों लफ़्ज़ या पहिरियों शेर सिंधीअ में पढ़ंदो, उन खां पोइ अंग्रेज़ीअ में या कंहिं ॿी ॿोलीअ में। त इहा हुनजी ख़ासियत हुई। सरवर साहिबु कुझु लाइब्रेरी जे आबिद में लाइब्रेरी जे हवाले सां ॻाल्हियूं करे वियो। मां थोरो इन में इहा इज़ाफ़ो कयां त असां लाइब्रेरीअ में लेक्चर सीरीज़ शुरू कई ऐं साईं ज़फ़र हसन खे असां वञी मूं दावत ॾिनीमांसि ऐं साईं सरवर बि हुयो ऐं ॿिया ॿ टे दोस्त हूंदा हुआ। त उन वक़्त में असां पहिरीं टाइम वरितो। इन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हर महीने साईं ज़फ़र हसन ऐं साईं जा ॿ फ़र्ज़ंद इहे नंढड़ा हूंदा हुआ त ईंदा हजम वटि वार ठहिराईंदा हुआ। हर महीने जे माना पहिरें हफ़्ते में, पहिरीं तारीख़ुनि जे पहिरें हफ़्ते में। पोइ कॾहिं इहे मुंहिंजे दुकान ते वेंदो हो, मुंहिंजो किताबनि जो दुकानु हूंदो। हिकु दफ़ो चयोमांसि त साईं चांहि पीअंदो? चए हा चांहि पीअंदुसि, पर होटल वारे कोप में न। मुंहिंजो साईं ठीकु आहे, कोप घुराए था वठूं। पोइ जेको मालिक मकान होॾे घर जो पासिरे में हो, तव्हां घरां कोप घुरायोसीं, चांहि घुराईसीं, चांहि पीतीसीं। पोइ उते लाइब्रेरी जी बि ॻाल्हि थी ऐं लेक्चर जी बि ॻाल्हि थी। चई ठीकु आहे, मां लेक्चर कंदुसि, पर टाइम ते ऐं टाइम ते ख़तमु थियो। अच्छा, छा ते थींदो? साईं दुनिया जे ग्लोब ते। तव्हां जोग्राफी जा माण्हू आहियो, तव्हां हिन ते कयो, मैप स्टडी करायो। चई ठीकु आहे, पहिरीं दुनिया जे ग्लोब ते थींदो। असां जॾहिं नंढड़ो पर्चो हुन वक़्त में हथ सां लिखी फ़ोटो कापी कराए विरहाईंदा हुआसीं
जॾहिं आउं खणी वियोमांसि त उन ते लिखियलु हुजे सिंधी अदबी संगत भिरिया विलेज ब्रेकेट में जामशोरे फाटक जी अदबी संगत हुजे, उनजो सेक्रेटरी आउं हुजां। ऐं उहा बि उनजो इलाक़ साईं अदर जे दौर में ई थियो। उनजो ज़िलो तॾहिं हैदराबाद सां काउंट हुयो ऐं सारंग शाह उनजो राब्ता सेक्रेटरी हुयो। उन इलाक़ असांखे वठी ॾिनो। त जॾहिं पर्चो पढ़ी चई त मोहम्मद यूसुफ नालो वठंदो पूरो मुकमल, चई मोहम्मद यूसुफ हीअ भिरिया विलेज किथे आहे? मुंहिंजो साईं हीअ जामशोरो फाटक आहे, हिनखे भिरिया विलेज चवनि था, शोरनि जो को पाड़ो आहे या हुनजो वॾो उन जे नाले पुठियां आहे। चई यार मां जेको सो जाग्राफी जो उस्ताद ऐं मूंखे पंहिंजे जामशोरी ख़बर न आहे। मां अॼु सिंध जो नक्शो नए सिर ठाहिणु शुरूआति कंदुसि। अॼु इहो वाइदो आहे। ऐं पोइ हुन लेक्चर कयो दुनिया जे ग्लोब ते ॾाढो सुठो। ऐं उहो ई साल हुयो जॾहिं हुन स्टार्ट कयो पंहिंजे सिंध जे नक्शे ते कमु, त साईं खे अटैक पियो ऐं हिन दुनिया मां जहान मां छॾे वियो। पर मां त ईअं सम्झंदो आहियां त हू जेके बि अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके लिखनि था, किताब लिखनि था या कमु छॾे था वञनि पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजी ॿोलीअ लाइ, उहे मरनि कोन था, उहे जहिड़ा। साईं जो पहिरियों किताबु जेको रहियल कर्ज़ कहाणियुनि जो मजमूओ मुंहिंजी लाइब्रेरी में पियल बि आहे, मूं पढ़ियो आहे किताबु। तमामु शानदार कहाणियूं ऐं उन वक़्त जूं जदीद कहाणियूं, जदीद मौज़ू, हिसास मौज़ू। ॿिया किताब जीअं डायरी साईं ॻाल्हि कई त डायरी त अदबी संगत में हुनजो मामूल हूंदो हो त जी पढ़ंदो हो। ऐं कंहिं लिखियो आहे त सिंध में 2 माण्हू हुआ जेके रेगुलर डायरी लिखंदा हुआ। हिकिड़ो साईं जेम्स रेगुलर डायरी लिखंदो हो, ॿियो ज़फ़र हसन, इहो रेगुलर डायरी लिखंदो हो। उन खां पोइ संदसि घर ते जिते हींअर बाबुल इस्लाम गेट आहे मारी व्यास जो, हितां इन लाइन में घरु हूंदो हो। कॾहिं कॾहिं मुंहिंजो वञणु थींदो हो, यूनिस जो वञणु थींदो हो। ॿिया बि असां जेके दोस्त हूंदा हुआसीं, नौजवान बींदा हुआसीं, इज़त मान शान ॾींदो हो, कचहरी कंदो हो, किताब पढ़ण लाइ ॾींदो हो। या का ॻाल्हि सम्झण न ईंदी हुई त उनखे सम्झाईंदो हो। पर हिकिड़ी ॻाल्हि खां हू तमामु सख़्त में सख़्तु नफ़रत कंदो हो, उहा इहा त बाबा तव्हां पंहिंजनि जा थियो, धारियुनि जा न थियो। जेको बि धारियुनि जो थियो उन्हनि सां मुंहिंजो सोशल बाइकाट आहे। मूंखे यादि आहे असां अञा स्कूल में पढ़ंदा हुआसीं त उन यूनिवर्सिटी में गवर्नर अची रहियो हुयो, साईं मुर्तज़ा साहिबु शायदि हूंदो उन शायदि, त साईं सिंडिकेट जो बि मेंबर हो। चयो त बाबा तव्हांखे जेको सो सिंडिकेट में ब्रीफिंग ॾियणी आहे। साईं चयो त मार्शल आहे दौरा, मां न ईंदुसि। साईं इस्पताल में वञी दाख़िल थियो ऐं मोकल वठी वेही रहियो, चई त मां इन प्रोग्राम में ईंदुसि कोन। गवर्नर आयो, वियो बि हलियो, त हू पंहिंजे उसूल ते क़ाइमु रहियो। हू चवंदो पंहिंजी ॾाहप खां कमु वठो, ॾाहप ई तव्हांखे रस्ता ॾसे थी। ऐं इहा ई ॻाल्हि साॻी साईं मोहम्मद इब्राहिम जोए खां बि मूं सिखी। हू चवंदो बाबा ॾाहप खां कमु वठो, अकुल ॾाहप खां जेकॾहिं तव्हां कमु वठंदो, ॿियो सब्र, सहब। तव्हांजी केरु बि मुखालफ़त करे, केरु बि तव्हांखे पथर हणे, तव्हां जवाबु न ॾियो, तव्हां सब्र सां, अकुल सां पंहिंजा कम कंदा रहो, लिखंदा रहो, पढ़ंदा रहो, ॻाल्हाईंदा रहो, वधंदा रहो। ऐं इहा ई साॻी ॻाल्हि साईं ज़फ़र हसन खां बि मूं सिखी। त इहे शयूं जेके आहिनि से अॼु यूनिवर्सिटी जा रस्ता, उहे घर, इहो टीचर्स क्लब। कॾहिं कॾहिं अदबी संगत में दोस्त ईंदा कोन हुआ, मेंबर कोन ईंदा हुआ। पोइ हीअ अकेलो हूंदो हो, मां हूंदो हुउसि, या हिकिड़ो असांजो ॿियो दोस्त आहे न्याज़ कंवर, न्याज़ बुरफ़त, हींअर उहो अमेरिका में आहे, उहो हूंदो हो। त 2 ॼणा 3 ॼणा वेही, पट ते वेही, ॾाकण ते वेही, हुन रजिस्टर ते लिखी पंहिंजा कमेंट्स, पंहिंजूं ॻाल्हियूं, ऐं चवंदो बसि गॾिजाणी ख़तमु थी ऐं हलो था। त इहा हुनजी क़ाइदो ऐं उसूल हो। ऐं जेको बि हुजे, केर बि कहिड़े बि स्टेटस जो हुजे, ऐं वरी केर बि ग़रीब हुजे, हुनखे इज़त बराबरि ॾींदो।
ऐं उनखे सच बि मुंहं ते चवंदो। ईअं कोन्हे त जेकॾहिं को वॾो माण्हू आहे उनखे न चइजे, न उनखे सच चई ॾिबो। ऐं जेकॾहिं ग़रीब माण्हू आहे उहा ग़लती करे त उनखे चइबो यार न ग़रीब माण्हू आहे छॾे ॾिस, न उनखे बि चइबो, छो त उनखे बि सेखारिबो। ॿियो लेक्चर साईं ज़फ़र हसन खां असां दुनिया जे नक्शे ते करायो त साईं जो इहो कमु हुयो जाग्राफी जो, लिटरेचर में जेको कमु हुयुसि उहो छॾे वियो आहे किताबी सूरत में जेके छपिया आहिनि। साईं जी लाइब्रेरी बि शानदार हुई, तमामु वॾी शानदार लाइब्रेरी। मूंखे यादि आहे त टेबल हूंदी, हुन टेबल ते हिकिड़ी गुगड़ी हूंदी, हुन में 2 झंडा लॻल हूंदा। हाणे मूंखे कलरनि जा ख़बर न आहे, पर झंडा ईअं लॻल हूंदा मुख़्तलिफ़ कलर्स जा। ऐं किताबनि जो हिकिड़ो वॾो ईअं सॼी कमिरो भरियलु हूंदो। हाणे उहा लाइब्रेरी किथे आहे, कीअं आहे, उहा त संदसि फर्ज़ंद खे ख़बर हूंदी। ऐं मूंखे ख़ुशी थी आहे त अदो यूसुफ नंढड़ो असांजो भाउ आहे, आयो आहे। ऐं ॿियो संदसि फर्ज़ंद नज़र उहो त कोन ॿाहिरि आहे शायदि। त हाणे इहे असांजो इन्हनि माण्हुनि सां वाबस्तगियूं हुयूं। सर्वर ॾाढो सुठो चयो त जेकॾहिं साईं हुजे हा त हीउ प्रोग्राम न थिए हा, या जे थिए हा जेके 4-5 हा त बाबा थी वञे हा। ऐं इहो ई ॻाल्हि आहे त मूंखे वरी यादि अचे थी हिकिड़ी ॻाल्हि त रॉबर्टनाथ टैगोर चयो त बंगाली क़ौम असांजी क़दुरु न कंदी, पर मुजीब रहमान जॾहिं बंगाल खे आज़ादु करे जॾहिं एयरपोर्ट ते लथो त लखे माण्हू उन्हनि खे इस्तक़बाल कयूं। त मुजीब वरी ईअं चयो त रॉबर्टनाथ टैगोर ॾिस त बंगाली सुजाॻ थी चुका आहिनि ऐं पंहिंजनि जो क़दुरु था कनि। पर हाणे वरी जेका तारीख़ उबती थी आहे ऐं उन जेको बंगाल जो आज़ादीअ जो अलमबरदार शेख मुजीब रहमान खे जी तज़लील थी त मूंखे उहा ॻाल्हि यादि अची वई त वाक़ई क़ौमूं जेके आहिनि उहे उन्हनि जी सुजाॻ थियण ऐं पंहिंजनि जो साथ ॾियण में तमामु देरि बि कंदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं उहे मिसिंग बि कंदियूं आहिनि। त हीउ बि असांजो उहो हीरो आहे जे ख़ामोश हिकिड़ो मुजाहिद चइजे, हिकिड़ो कारकुन चइजे, हिकिड़ो सुजाॻ क़ौम जो फ़र्द चइजे। हिन जो क़दुरु असां इलाही घटि कयो। हिन में गुज़ारिश कंदुसि असांजे सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी ऐं असांजे अदीब कालमकार मोहतरम साईं फ़हीम नूनारी साहिब जन खे त अचनि ऐं जे तव्हां सां मुखातिब थियनि। साईं ज़फ़र हसन जूं यादियूं त तमामु घणियूं असांजे ज़हन ते ईअं सितारनि वांगुरु पियूं चिमकनि। हू त बिल्कुलु मुंहिंजे आॾो राति बि घुमे पियो जॾहिं मां हुनजी किताब ॻोल्हण जी कोशिशि कयुमि, छो जो लाइब्रेरी 7 दफ़ो मां पटी आहे, खोखनि में बंदि कुझु किताब कढी रखिया आहिनि, मूंखे आख़िर ताईं किताब न मिलियो लेट ताईं। पर साईं जूं यादूं ईअं बसि ईअं सितारनि वांगुरु चिमकनि पियूं। हिकिड़ो एॾो बाउसूल इंसानु हो। मुंहिंजी ज़िंदगी में आउं माण्हुनि खां मुतासिर घटि थींदो आहे, अलाए छो अजीब आहे। मां कोशिशि कंदो आहियां त दोस्तनि खां मुतासिर थियां, इंस्पायरेशन वठां। त मुंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं 2.5 माण्हू आहिनि, 3 अञा मुकमिल न थिया आहिनि, जिन खां मां 3 खां मुतासिर थियां। हिकिड़ो मुंहिंजो उस्ताद डॉक्टर रॉबर्ट हॉल, जेको हींअर न्यूयॉर्क यूनिवर्सिटी में, कोलंबिया यूनिवर्सिटी में डीन आहे, अॻ में शिकागो में हो, मुंहिंजो गाइड बि रहियो। साफ़ सुथिरो इंसानु जहिड़ो साईं ज़फ़र हसन शाह बाउसूल ऐं डॉक्टर रॉबर्ट बि ईअं हो। चीनी में हिकिड़ी चवणी आहे त अॻिते वधण लाइ थोरी हिमत ऐं मुड़सी घुरिजे ऐं माण्हुनि खे सोभ ऐं फतह जा निशान ॾेखारिजनि, उमेद आसिरो होप ॾेखारिजे, मददगार थिजे। सो चीनी चवणी मूजिबि थोरी हिमत उहा जेकॾहिं असांखे ॾींदो सिंधी समाज में त साईं जो मूं वटि नालो पहिरीं ईंदो। हमेशह साईं ज़फ़र हसन चवंदो हो, ऐं नंढिड़ो माण्हू सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में भर्ती थी करे मथे आयुमि, मुंहिंजो चेयरमैन हबीबुल्ला सिद्दीकी साहिबु गॾु साईं ज़फ़र जे मसूद कुरैशी चयईं बाबा मूंखे फ़हीम नूनारी सां मिलणो। मां ॿुधां पियो, मां वेठो हुउमि पंहिंजी डेस्क ते, नओं लेक्चरशिप छॾे CNS कॉलेज जो कमीशन छॾे मां हिकु सब्जेक्ट स्पेशल भर्ती त मां साईं खे सुञाणींदो हुउमि, मिलियो न, हैंडशेक बि न कयो हुउमि, इंटरएक्शन बि न थियो। त
त मां त अदब मां चयो हिकु सिंध जो वॾो माण्हू उहो चए थो मुंहिंजो चेयरमैन माण्हू चेयरमैन लाइ परेशान हूंदा आहिनि ब्यूरोक्रेसी जीअं हूंदी आहे ऐं साईं हबीबुल्ला बि फ़क़ीर हो घणी त परे खां मूंखे चयां राति फ़हीम वारी तव्हांजो मछने मां आहियां झुकी हथु साईं खे पंहिंजी कुर्सी ऑफर कयमि मूंखे चई ज़िंदगी जो पहिरियों सबक़ु तोखे ॿुधाए छॾियां हीउ चेयरमैन अचे मिनिस्टर अचे चेयर पंहिंजी न ॾिबी आहे कंहिंखे चई वियो मुंहिंजो तव्हां में कमु आहे ऐं न विकलाई में ॻाल्हि थींदी सिद्दीकी साहिबु पोइ तव्हां ऑफिस सां अचूं था पोइ वेठो कुझु ॻाल्हियूं कई कम जूं ऐं छो त नेपियर यूनिवर्सिटी खां वापसि आयो मसूद लोहार ऐं असां 10 महीननि जी डिप्लोमा कईसीं एडिटिंग प्रिंटिंग ऐं पब्लिशिंग में नेपियर यूनिवर्सिटी यूके त मूंखे चई त पाण खे किताबु ठाहिणो आहे ऐं मां मुंहिंजे पियो आहे एडिटिंग जूं जेके निशानियूं आहिनि सिम्बल्स आहिनि सिंधी एडिटर यूज़ ई नथा कनि ख़बर न अथनि मां साईं कंदासीं हिकिड़ी उन मुलाक़ात में साईं सां ॼणो हिकिड़ो रिश्तो थी वियो मां चयो भला तव्हांजे घर अची सघूं था त कार्ड कढीने अदा सां ॻाल्हायूं चई अदा बिल्कुलु अची सघो था पर थोरो फ़ोन ते ॿुधाइजो त बहितरु पोइ साईं वटि जेके मुलाक़ातूं थियूं ज़फ़र हींअर न आहे मौजूदु ज़फ़र सां गॾु वेंदा हुआसीं काफ़ी भेरा असां ज़फ़र जोणे जे सां त टाइम जो पाबंद हो ऐं ॿियो साईं जो बज़ाहिर ॿार नज़र ईंदो त ॾाढो सख़्तु माण्हू आहे पर अंदरि में ईअं बसि ककरनि वांगुरु झोड़ो हूंदो हो रोशनी रोशनी हूंदी हुअसि पंहिंजी सॼे मुलाक़ात में अमल में पाण खणी ईंदो सर्व कंदो घर में जेका शइ मिठाई बोतल जूस मानी जो टाइम ते मानी खाराए टाइम पूरो थिए चए त हाणे जंहिंखे निकिरणो आहे तव्हां निकिरो छो टाइम फैक्टर साईं में तमामु वॾो टाइम मैनेज कीअं करे ऐं साईं खां टाइम मैनेज करणु सिखियासीं इहा टाइम मैनेज करणु इहा मां साईं खां सिखियो टाइम जो क़दुरु वज़ादारी महिमान नवाज़ सां गॾु साईं में वज़ादारी हद जी हूंदी हद जी सिंधी रवायतुनि जो बि अमीन हो उसूल पंहिंजी जॻह त सर्वर सही छो जेकॾहिं अॼु साईं ज़िंदा हुजे त हीउ प्रोग्राम न थिए हा साइंस ऑन द राइट डायरेक्शन ऑन द राइट टाइम कीअं यूज़ कजे उहो साईं ज़फ़र सिंध जो जॾहिं बि सिंध जो नकात कलम खणंदो ज़रूरु हुनजी कहाणी जे किताब ते हुनजी कालम निगारी ते हुनजे उसूलनि ते हुनजी साफ़ सुथरी पोशाक ते हुनजे बिहेवियर ह्यूमन जेको बिहेवियर थिए थो प्रोफेसर छा हुजनि या प्रोफेसर त मुंहिंजे घर में विया आहिनि मां पंहिंजे छोकिरनि खे चवंदो आहियां यू आर नॉट जस्टिफाइंग डूइंग द जस्टिस विद द स्टूडेंट्स तव्हांखे टाइम जेको सिर्फ़ु क्लास थोरो ई वठिणो आहे प्रोफेसर खे डॉक्टर रॉबर्ट जी ॻाल्हि ते अचां थो कंडक्ट कयां थो त जॾहिं शिकागो एयरपोर्ट ते मां लथमि त यूनिवर्सिटी जो तव्हां खणी 44 किलोमीटर ॿाहिरि लादरनि में तव्हांखे जीअं गाॾी खणंदी असीं त नवाब आहियूं पंहिंजे अंदरि में वॾेरो असां वटि किल थिए ई कोन थो उहो मीर पीर असांजे यारो थाको जमाए वेठो आहे मूंखे 3 बैगूं 2 शोल्डर बैगूं फिलाडेल्फिया मां अंग्रेजी डिप्लोमा कई टेम्पल यूनिवर्सिटी में 14 महीना हाणे मां PhD प्रोग्राम में वञा पियो शिकागो वेस्टर्न इलिनॉइस यूनिवर्सिटी लथमि त हीअ जो आयो हटो कटो मुंहिंजे लिखे वकील रखियो आहे मां जो खण बैगू इहे सभु त मां वरी पंहिंजो थेलो नवाबी असांखे त वरी नज़ारा गोरियूं मां वरी चयो त हीअ को हूंदो खणी बैगूं रखी बाक़ी वरी पुछा के नाउ वी लीव सर मां चयो नो वी टेक कॉफी फर्स्ट लेटर वी शुड मूव चई ओके सर पोइ वेठो जॾहिं ॻाल्हायूं ॻाल्हियूं थींदियूं वरी जॾहिं उते पहुतासीं ॿुधाए पियो त हीअ फैकल्टी आहे तव्हांजी हिते तव्हां पढ़ंदा हुओ मां पुछा की तूं छा कंदो मूंखे चई आई एम द डीन वरी मुंहिंजो साह ई सुकी वियो मां चयो तव्हां प्रोफेसर कहिड़ो चई आई एम द चेयरमैन ऑफ एजुकेशनल लीडरशिप जंहिं डिपार्टमेंट में वञा ओड़ी हीअ मुंहिंजो वरी चेयरमैन बि आहे त मुंहिंजो चिरक निकिरी वियो त मां बि खिली चयोमांसि छो आउं बि धराड़ बि रहियो आहियां प्राइमरी टीचर बि रहियो आहियां सोशल एक्टिविटिस्ट आहे मुंहिंजो पीउ वैदर मूंखे चए थो ई साहो अमीन ख़ान खोस जो ॻोठो कामरेड सिधो मां चयो यार मुंहिंजो त साहु तूं सुकाए छॾियो चई छो मां चयो मां पहिरियों सोचियुमि त तुंहिंजे मथां मुंहिंजो वॾो रोग थिए मुंहिंजी पोशाक जो हिन जो हुन जो चई नो मैटर इट्स नॉट मैटर यू आर द पाकिस्तानी खे चए पियो मां चयो नो आई एम सिंधी चई सिंधी देन यू आर डिफरेंट हुनखे ॼाण हुई जोग्राफी जी मां कंहिंजी आर यू कमिंग फ्रॉम जो
मोहन जो धाड़ो मां चयो यस आई एम कमिंग चई नाउ वी आर गोइंग फर्स्ट इन माई ऑफिस लेटर आई शुड लीव ऑन यू एट योर रूम मूंखे जिन पंहिंजे ऑफिस में हलूं था वठी जो हलियो त ईअं घिड़ियमि त मोहन जो दड़ जो नक्शो लॻियल हो चई हिकिड़ी अॻी सिंधियाणी आई हिते 5 साल मुंहिंजी शागिर्दी फलाणी उहा चई हे ॾेई विया मां लॻियल आहे चई मां तव्हां त वॾा सिविलाइज़्ड आहियो तूं कीअं थो चई त तव्हां वॾेरा आहियो मां चयो असां फ्यूडलिज़म अञा हावी आहे साईं इन्हनि किरदारनि खे अमली तौर ते किल कयो आहे पंहिंजी कहाणियुनि में ऐं अमल में ऐं गॾिजाणी यूसुफ इहे रुॻो ईअं न थींदी साईं जी गॾिजाणी इनाम शेख हींअर ऑनलाइन अचे पियो मूंसां हींअर ॻाल्हाए पियो त मां 5 मिंट गुफ़्तगू कंदुमि त इनाम मूंखे किथे ॿुधायो हिते पंहिंजो अॻे हिकिड़ो साईं ज़फ़र चए त हू अकेलो हूंदो हो बि पंहिंजो शाइर पढ़ी वरी डायरी में लिखंदो पंहिंजी हाज़िरी थी गॾिजाणी हाणे बाक़ाइदे बाज़ाब्ते नमूने सां ख़तमु कजे थी सो टाइम मैनेजमेंट जो बादशाह कोड़े कायाऊं साईं जे लाइ पढ़ंदो बैत पोइ मां पंहिंजी रिश्वत वठंदो साईं अदल खे बि किथे वञिणो आहे हिननि खे तकलीफ़ आहे साईं खे त असां तकलीफ़ ॾिनीसीं साईं ज़फ़र लाइ 2 शेर पढ़ी पोइ मां पंहिंजी रिश्वत वठंदुमि कोड़े कायाऊं तुजूं लिखनि लख हज़ार जियो सभु कंहिं जियोसीं दर्शन धारूं धार पिरियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चऊं ही लासानी किरदार आहिनि सिंध जा ऐं उन जे लाइ असां ही सिंधी अदबी संघ जेको ट्राइब्यूट ॾिए थी सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद हुजे ऐं साईं ज़फ़र हुसैन रुॻो नालो न आहे हिकिड़ो अमल आहे अमली हिन सिंधी समाज जो माण्हू हो सरवर ॾिसो साइलेंट केर थो चए ईअं कुतबो हणी वञे लॻाए वञे ईअं त को यूरोप जी दुनिया में ई थींदो आहे त माण्हू अलाए केॾा वॾा कमु कंदा आहिनि डॉक्टर रॉबर्ट जो तव्हांखे कोट कयुमि एग्ज़ाम्पल मां बीमार हुजां प्रोफेसर धारिगा साहब ऐं हुनखे ख़बर ई त ए ग्रेड खणंदो आहे पर मूंखे ए ग्रेड जी तलब ई न मां चवंदो हुउमि त फेल कनि त मां अमेरिका में वधीक टाइम रहां छो फेल्योर स्टूडेंट जी एक्सटेंड थींदी आहे स्कॉलर मां पेपर ॾियणु न वियुमि मुंहिंजे रूम ते हलियो आयो शाम जो बिना टेलीफोन जे फ्रूट बि खणी आयो मूंखे चयईं आई हैव अवॉर्डेड यू A1 ग्रेड मां चरियो त न आहे A1 ग्रेड मां वेठो ई न आहियां चयईं आई एवल्यूट माई स्टूडेंट मां चयो बाबा मूंखे फेल कर मूंखे हिते रहणो आहे त वधीक एक्सटेंड थिए मुंहिंजो सेमेस्टर मूंखे स्कॉलर घुरिजे थी मूंखे घर कोन्हे घर लाइ पैसा घुरिजनि था इहो जो ॿुधाए चई नाउ यू आर 41 यू डोंट हैव होम मां चयो मूं वटि न आहे मुंहिंजे ॿारनि पोइ खिली थी त मां 2 सेमेस्टर त एक्सटेंड कराए छॾींदुमि फुल ब्राइटर खां तो किरदारु साईं बि ईअं अहिड़ो किरदारु माण्हुनि जी मदद केतिरनि जी कई अथसि नालो नथो वठां पर अमली तरह मुंहिंजी माली मदद हिकु ॾके ते कयईं ऐं मां उनजो कर्ज़ी आहियां साईं ज़फ़र हुसैन शाह जो सदायती सभु का दुरुस्त तव्हां कजो मां ग़लति हुजां लतीफ़ी बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूं सां हले सा जा जी मिटो न करे साईं ज़फ़र अहिड़ो माण्हू वॾी महिरबानी सो हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजे मान वारे उस्ताद मोहतरम साईं मजीद चांडियो साहब इहो गॾु आयासीं मां उन वक़्तु स्टूडेंट ज़रूरु हुयुसि ऐं स्टूडेंट जी हैसियत में मां सम्झा थो मां पाढ़ू शागिर्दु हुयुसि ऐं 5 शोबे खां ॿाहिरि जेके उस्ताद वणंदा हुआ जेके सुठा लॻंदा हुआ जिन जी उते स्टूडेंट कम्यूनिटी में तमामु वॾी हिकिड़ी इज़त बि हूंदी हुई एतिराम बि हूंदो हो ऐं नालो बि हूंदो हो त हीअ नाले वारा उस्ताद आहिनि उन्हनि में साईं ज़फ़र हसन शाह बि हुयो त मुंहिंजे आॾो साईं अली मुर्तज़ा धारे जो साहब वेठो आहे ॿिया बि उस्ताद के हुआ उन्हनि जा नाला वरी वक़्त ते लिखबा या कबो पर हिकिड़ी शइ जेका हिननि उस्तादनि खां हिननि खां असां सिखियासीं ऐं ख़ासि तौर ते साईं ज़फ़र हसन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं मुंहिंजो को बि बरबला मां हिन जो जेको आहे सो कयां इज़हार त साईं सां मुंहिंजी 1 मिंट जी ॻाल्हि ॿोल न थी ऐं न ई साईं सां जेको आहे सो विझड़ाइप रही पर जेका साईं जी ॻाल्हि पंहिंजी टीचिंग कम्यूनिटी में हूंदी जेका शागिर्दनि वटि हूंदी जंहिंजो हिते 2 दोस्त अॻु में जेको आहे सो फ़हीम मुनारी खां अॻु में साईं बुरफ़त साहब आहे केरु यूसुफ जो आहे ॻाल्हाए विया आहिनि त साईं बाउसूद माण्हू हो बा किरदारु माण्हू हो
ऐं ख़ासि तौर ते उन वक़्तु इहो उहो दौरु आहे 70 जो आख़िरी ऐं 80 जो शुरूआति, इहो माना 70 वारो ॾहाको आहे। इहो सिंध यूनिवर्सिटी जो हिकिड़ो भुटे जो दौरु ख़तमु थियो आहे, मार्शल लॉ जो दौरु आहे, ऐं इन्ही दौर में इहे उस्ताद असांजे लाइ हिकिड़ो जेको आहे सो मशाल राह हुयो। हुननि जी ज़िंदगी, हुननि जो किरदारु ऐं हुननि जो जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजे वतन, पंहिंजी ॿोली, पंहिंजनि माण्हुनि ॾांहुं हुननि जो जेको आहे सो रवैयो ऐं हुननि जी हिकिड़ी कमिटमेंट। मां थोराईंदो आहियां तव्हां सिंधी अदबी संगत जो मूंखे स्टेज ते अचण जो मौक़ो ॾिनो अथव, पर इहो बि ॿुधाईंदो हलां मां तमामु घणो ऐं मुंहिंजी बदकिस्मती आहे त कहिड़े देव कामत उस्ताद सां मुंहिंजो एतिरो वास्तो न रहियो। हुनखे ॾिसंदो हुउसि ऐं हू सभिनी वसिए सुहिणो लॻंदो हो, न खां चोटीअ ताईं, जीअं बुख़ारी चयो आहे। त ईअं ई हुनजे कोई साफ़ सुथरो नफ़ीस ऐं उन खां पोइ बहादुर बाहिमत, अलाह खेसि जन्नत में जायूं ॾे। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। मां मुख़्तसर साईं जो थोरो तारीफ़ जेको साईं ॿुधायो, जो वफ़ात ॿुधायईं, पर जनम जेको आहे उनजो 1937 ऐं 24 अगस्त जो आहे। हिकिड़ी शइ जेके रहे थी ऐं ज़िम्मेवारनि जे हवाले सां साईं चेयरपर्सन या चेयरमैन त रहियो जोग्राफी डिपार्टमेंट जो, पर सिंधी अदबी बोर्ड जो बि तव्हांजी सही साईं माफ़ी हुयोसीं। कर्ज़ कहाणी जो किताबु आहे साईं 1981 में छपियो। उन खां पोइ ज़फ़र साईं डायरी 2003 में छपी, वेंदड़ चिट जा ॾींहं, ऐं उहो कहाणी जो जेको आहे सॼियूं कहाणियूं करे करे वरी किताबु छपियो वियो। 2023 में RC जी में जेकी कहाणियूं छपियल आहिनि उहे हिकिड़े जुल्द में करे छापी हुयूं 2013 में। ऐं सैयद ज़फ़र हसन हिकु मिसाली आदर्शी अदबी शख़्सियत मुख़्तियार बला जो तरतीबुल किताबु आहे, उहो बि आहे। ऐं ॿियो मुख़्तियार साहिब जो आहे पंहिंजे देश में पंहिंजी ॿोली, जेको साईं ज़ुबान लफ़्ज़ चयो ॻाल्हि साॻी आहे, पर साईं हाफ़िज़ जे बुनियाद ते चयो। ऐं जेको अञा मवाद खोड़ सारो मौजूदु आहे, वधीक उनजा फर्ज़ंद वेठा आहिनि, उहो हिकिड़ो साईं ज़फ़र सां तमामु घणो लिखियो, पर मवाद संदि वफ़ात खां पोइ महफ़ूज़ न रहियो। हाणे इहो छो महफ़ूज़ न रहियो, पढ़ण लाइ ॿुधण लाइ मिले थो, साईं यूसुफ साहिब जी वधीक वज़ाहत करे सघे थो, पर अञा बि काफ़ी जेके मुंहिंजा रिसर्च पेपर आहिनि या आर्टिकल आहिनि, मुख़्तलिफ़ अख़बारुनि में ख़त आहिनि, तमामु खोड़ सारो मवाद मौजूदु आहे साईं वटि, या किथे लाइब्रेरी में को रिसर्चर, को दोस्त लेखक, माना साईं ते अञा तमामु घणी कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं ॿियो 2-3 किताब मुंहिंजो दावा ॿिया बि माना थी सघनि था। हुनजी साईं पहिरीं कहाणी फुलेरी जेको आहे कॉलेज मैगज़ीन में छपी 1955 में, ऐं उन खां बाक़ा पाबंदीअ साईं लिखण जो 1966 खां शुरू कयो। ईअं साईं ज़फ़र हसन जी जेकी डायरी आहे, साईं वलीराम वल्लभ ऐं ज़फ़र जुणेजो साहिबु जचणो, ऐं ताई दुख सां इज़हार कजे तुंहिंजी वालद वफ़ात करे वई, शायदि न तूं असां में मुक़रर में। हा, साईं ज़फ़र हसन 46 साल अॻु में सिंधी अदीब जो किरदारु छा हुअणु घुरिजे। 46 साल पहिरियां माना 1978 में साईं इहा शइ लिखी, जेका धरती पब्लिकेशन में छपी। हाणे उनखे मां सम्झां थो आहे मुख़्तसर लेख। अदीब समाज जो सभ खां वधीक ॼाणू, हिसास ऐं बेबाक फ़र्दु हूंदो आहे। हू देश जे माज़ी हाल जी पूरी ॼाण रखे आईंदे जी कथ कंदो आहे, ऐं उन जी पटांदड़ पंहिंजे लिखड़ियुनि ऐं अमल ज़रिए क़ौम में सुजानी ऐं क़ुर्बानी जो जज़्बो जॻाईंदो आहे। उन करे अदीब खे मुल्की हालतुनि जी पूरी ॼाण हुअणु खपे। हिनखे सियासी, समाजी, अदबी लिखड़ियूं पढ़णु ऐं पढ़णु खपनि। हू पंहिंजे वक़्त जो हिकु हिकु मिंट सजायो करे ऐं अहिड़ी तरह इल्म जी ॼाण खे वधाईंदो, पंहिंजो ज़हन साफ़ रखे। अदीब रुॻो लिखी चार भितियुनि अंदरि वेहण लाइ न आहे, पर ॾुतड़ क़ौम जो अदीब, समाजी कारकुन, मास्तर, सूर, सियासतदान सभु कुझु आहे। उन करे अदीब न रुॻो पंहिंजे धंधे धाड़ीअ जे करे जी क़ुर्बानी ॾिए थो, पर पंहिंजी जान, पंहिंजी कुटुंब जी जान ऐं पंहिंजी इज़त ऐं नामूस जी क़ुर्बानी ॾियणी पवे थी। इहे ज़िमेदारियूं आहिनि जे हिकु अदीब जी हैसियत सां, जे असीं सचा आहियूं त महसूसु करणु खपनि। पर हक़ीक़त छा आहे त इहे ज़िमेदारियूं महसूसु करण त परे रहियो, मुर्गो ई अदीब नाकारी किरदारु अदा करे रहिया आहिनि, जहिड़ो पेट भरण जे बहाने वॾियूं नौकरियूं, वधीक आसाइशूं हासिलु करणु। ॿियो नंबर, पंहिंजे आकाउंट जी मदद सराई में सभु कुझु लीका लंघी वञणु, एतिरे क़दुरु जो उन्हनि जी ख़ुदगर्ज़ी कमनि खे हिकमत अमली जो नालो ॾियणु। उथंदे वेहंदे पंहिंजी ज़ाती मुखालिफ़ जी गिला करणु,
मुंहं ते हिकिड़ियूं ॻाल्हियूं करणु ऐं परपट उहे मनसूबा ठाहिण जो शैतान बि शर्माइजी वञे, अख़लाक खे दफ़न करे औरतुनि छोकिरियुनि जे पोयां पई उहे ज़लील कमु करण जो आम माण्हू जा लिंग कंडारजी वञनि। छो न बराए रुॻो संगत माइटी ऐं ज़ात खे नवाज़ण ऐं पंहिंजा नाहल बि वाह वाह, पर ॿिया अहल बि हुजे त बि नाहल। पंहिंजा ग्रुप ठाहे ॿियनि अदीबनि खे नौकरियुनि ऐं ॿियनि फ़ाइदनि जी दलबा ॾेई उन्हनि खे कुतनि खां बदर करणु ऐं जेको सननि ठीके में न अचे उहो न अदीब, न अहल ऐं न वरी मुहबत। सो साईं, इहो आहे अॼुकल्ह जे अदीबनि ऐं दानशरनि जी घणत जो किरदारु। आउं त एतिरो चवंदुसि त असीं कुझु महसूसु बि करियूं, पर जे कुझु न करियूं त बहितर आहियूं उन अदीबनि खां जेके कुझु कनि था, यानी जेके अहिड़े किरदार जा मालिक आहिनि जहिड़ा मूं मथे बयानु कया आहिनि। अदीब रुॻो अॼुकल्ह माठ करे वेहे त बि संस महिरबानी ऐं लिखंदो रहे त बि पंहिंजो फ़र्ज़ु निभाए सघिजे। महिरबानी। की न माणे सॻियासीं मुहबत, अजब आहे असांजे नसीबनि जी दुनिया। रुॻो पाण में झेड़ो ऐं ॼुंडा पट जूं ॻाल्हियूं, इहा आहे सिंध जे अदीबनि जी दुनिया। सो साईं ज़फ़र हसन शाह जी हिन ॻाल्हि खे असां वरी थोरो अहिड़े नमूने सां पेश कयो। सो हिन लाइ में आउं गुज़ारिश कंदुसि असांजे साईं मोहतरम साईं सरवर गुरफत साहिब जिन खे त उहे अचनि ऐं तव्हां सां अचे पंहिंजा ख़्याल वंडनि। दोस्तों ऐं साथियों, हक़ मौजूद साईं ज़फ़र हसन सां कुझु यादगिरियूं आहिनि जेके मां शेयर कंदुसि। हिकिड़ो त साईं माना टाइम जो पाबंद हुयो। अॼु जेकॾहिं साईं पाण हिते मौजूदु हुजे हा त हीअ तकरीब न थी सघे हा। साईं कलाकु लेट हुई, साईं हलियो वञे हलियो 10-15 मिंट मस वेहे हा। पहिरीं ॻाल्हि साईं इहा। ॿी साईं ख़ामोश हिकिड़ो माना कॉम्प्रेस किरदारु अदा कंदड़ माण्हू हुयो। मूंखे यादि आहे थोरी फाटक जे शहीद मिठू बुलेदी जे मज़ार ते असां हिकिड़ो कुतबो लॻायो होसीं संगमरमर जो, उहो को तोड़े हलियो वियो हुयो। असांखे उनजी ख़बर कोन हुई। साईं उते वियो, वेंदो रेगुलर वेंदो हुते, वियो उन ॾिठो त कुतबो टुटो पियो आहे, उहो पाण ठाराए माना लॻाए छॾी। वरी असांजे वियासीं त कुतबो ॿियो लॻो पियो। असां हुन खां पुछियोसीं, वेहंदो सियाल हिकिड़ो मुज़ावर भाई, चई बा तव्हां आयो ई कोन को टोड़े वियो हलियो। साईं आयो उहो जो लॻाए हलियो वियो हुयो। हिकिड़ो ख़ामोश माना ख़िदमतगार हो, कॾहिं बि न निमाश न कई अथव मां वॾो माण्हू आहियां, उहो आहियां। ॿियो टी यादगिरी आहे त 24 दिसंबर 1993 में असांजो दोस्त हुयो आबिद मेमण, उहो हिकिड़े एक्सीडेंट में गुज़ारे वियो हुयो। असां उन नाले ते हिकिड़ी लाइब्रेरी क़ाइमु करण जी कोशिशि कईसीं, जेका 15 साल जामशेद फ़र्द हली। असां सोचियोसीं साईं हुनजो इब्तिदा करे। असां साईं खे वियासीं दावत ॾियणु। साईं जो यार मां न ईंदुसि। छो साईं तव्हां छो कोन ईंदो? चई बसि तव्हां टाइम जा पाबंद आयो ई कोन को। मां अचां, मां वधि में 10 मिंट वेहां, हाणे तव्हां सां वधि में वधि वंगार में त 10 मिंट वेहां, 15 मिंट वेहां, तव्हां कंदो कलाकु लेट। सवेली पाण हिते ई तुंहिंजो जवाबु तव्हांखे ईंदासीं कोन। ॿी त तव्हां महिमान कहिड़ा घुराईंदव, इहो बि माना साईं पुछंदो आहे तव्हांजे हिन काज जो माना महिमान कहिड़ा आहिनि, मूंखे हुनजा नाला ॿुधायो, थी सघे मां हुन सां गॾु नठां। असां साईं तव्हां सां कमिटमेंट आहे कि प्रोग्राम पंहिंजे टाइम ते शुरू कंदासीं। महिमान असांजा जेके हुया हीअ आहिनि। चई ठीकु आहे, डन आहे। ऐं साईं आयो, असां उहो प्रोग्राम 6 वॻे माना शुरू कयोसीं। ॿियूं बि इलाही यादगिरियूं आहिनि। बहरहाल साईं ज़फ़र हसन असांखे जेको सबक़ु ॾेई वियो त टाइम जी पाबंदी कयो। अॼु असांजी क़ौम असां बहरहाल हुन ते पूरा था हलूं। जेकॾहिं असां टाइम खे गेन नथा कयूं त शायदि असां कुझु न करे सघंदासीं। हिन लाइ में गुज़ारिश कंदुसि असांजे शाख जे ख़ज़ानची साईं इसरार असलम खे त उहो अचे ऐं पंहिंजी शाइरी अचे पेश करे। शोर उथारियो हीअर हंधि, शोर उथारियो हीअर हंधि, नारे मोहब्बत नारे सिंध। शोर उथारियो हीअर हंधि, नारे मोहब्बत नारे सिंध। सिंधु सिंध जो ताणियल सीनो, सिंधु सिंध जो ताणियल सीनो, कारूं झर्रा ऊंचो कंध। मकली तुंहिंजी मिटीअ में, मकली तुंहिंजी मिटीअ में आ जन्नत जी सुगंध। आज़ादीअ जा पांधीअड़ो, आज़ादीअ जा पांधीअड़ो, नेट त खुटणो आहे पंध। धरतीअ खां वधि न, सरतीअ खां वधि न धरती, धरतीअ खां वधि न जिंद। वॾी महिरबानी। असांजे लेखक मुहतरम साईं नूर बालादी साहिब जिन खे त पाण अचनि ऐं 2-3 लफ़्ज़ अचे ॻाल्हाइनि। ज़फ़र हसन खे ॿुधोसीं, पर अॼु काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो उनजी शख़्सियत ते, उनजे जेको थो रोल मॉडल ते, उनजे किरदार ते काफ़ी शयूं जेके आहिनि साम्हूं आयूं। ऐं हिन क़िस्म जा जेके मेड़ाका आहिनि, जेके यादूं आहिनि, इहे थियणु खपनि। इन्हनि सां वॾी तब्दीली अचे थी। तब्दीली अचे थी
त असांजा जेके नौजवान आहिनि सिंध जा उहे इहे तक़रीबूं ॿुधनि था। असांजा जेके ॾाहा साईं अदल सुमरो जहिड़ा ऐं साईं फ़हीम नूनारी जहिड़ा ऐं ॿिया दोस्त जेके ॻाल्हाए विया, इहा जेका शेयरिंग थिए थी, इहा शेयरिंग हिते त असां 40-50 पार्टिसिपेंट्स वेठा आहियूं, जंहिंमें नौजवान यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स, अदीब, ॾाहा, लेखक, दानश्वर, सहाफ़ी। पर ही मीडिया जो दौरु आहे, ही जेका ॻाल्हि ॿोल आहे, ही जेको ज़फ़र हसन जी यादि आहे, हुनजी जेका शख़्सियत आहे, हुनजूं जेके ख़ूबियूं जिते ॻाल्हि ॿोल थी, हुनजो किरदारु आहे, इहे शयूं लखे नौजवाननि ते जेको सो इहो जेको मैसेज आहे उहो मीडिया जे थ्रू जेको आहे उहो वेंदो ऐं उहे जेके उनखे ॾिसी रहिया आहिनि या ॾिसंदा या कीअं। त असां ॾिसूं पिया सिंध में काफ़ी ॾाहा मुहक़क़, कौमपरस्त, शाइर, अदीब, दानश्वर, लेखक ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि, प्रोग्राम थींदा रहिया आहिनि। पर जेका ख़ूबी, जेका मां पाण जेका ॻाल्हि चवंदो हुउसि, सोचींदो हुउसि, जेका ज़फ़र हसन साहिब में ख़ूबी आहे, जेके प्रोग्राम असां ॾिठा आहिनि उते इहा शइ नज़र न पई अचे। मिसाल वक़्त जी पाबंदी जेका आहे ॾाढी अहम शइ आहे। पहिरियां पंहिंजे पाण में असां उहा शइ पैदा करियूं, वक़्त जी पाबंदी, ॻाल्हाइजे त छा ॻाल्हाइजे। जेकॾहिं ज़फ़र हसन ते अॼु पाण ॻाल्हायूं था, असां जेको 5 मिंट ॻाल्हायूं था, 10 मिंट ॻाल्हायूं था, त असां साईं ज़फ़र हसन जी शख़्सियत ते ॻाल्हायूं त साईं ज़फ़र हसन छा हुया, प्रोफेसर ज़फ़र हसन छा हुआ, जेको दोस्तनि हींअर ॻाल्हायो। पहिरीं ॻाल्हि इहा, वक़्त जी पाबंदी, ॻाल्हाइणु मुख़्तसर, टू द पॉइंट, ऐं उन प्रोग्राम ते ॻाल्हाइजे जंहिंजे बारे में प्रोग्राम आहे, छाकाणि उहो उनजो हक़ु आहे। जेकॾहिं तव्हां प्रोग्राम में, जेकॾहिं तव्हां वक़्त जी पाबंदी नथा करियो त तव्हां अचण वारे जो वक़्तु खाओ था, उन सां तव्हां उनजो हक़ु खाओ था। वक़्तु ॾाढो क़ीमती आहे, हर माण्हू जेको आहे उन में जेको मसरूफ़ रहे थो या कीअं। त इहा शइ जेका आहे असांजे सभिनी माण्हुनि में हुजणु खपे, वक़्त जी पाबंदी जेका आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त उन शख़्सियत ते ॻाल्हाइणु खपे, उहो उनजो राइट आहे त असां जेके घड़ियूं हिते गॾु थिया त उनजी शख़्सियत ते ॻाल्हायूं या कीअं। इहे शयूं असां वटि जेके आहिनि पैदा थियणु खपे। मूंखे मां जेके इल्मी अदबी फ़िक्री जेके तक़रीबूं थियनि पियूं, जेके मां अटेंड करियां पियो, ॾिसां पियो, उन में हिकिड़ो इदारो आहे जेको मां ॾिठो आहे त उहो वक़्त जी पाबंदी करे थो। वतायो हाउस ते जेके प्रोग्राम थियनि था, मां उन्हनि खे सलाम पेश करियां थो त जॾहिं बि विया आहियूं, जेकॾहिं 10 दोस्त बि पहुता आहिनि त हुननि पंहिंजो प्रोग्राम जेको आहे उहो शुरू कयो आहे, पोइ बाक़ी दोस्त अची जेको थो चवनि। इन सां छा थो थिए त इहो जेको ट्रेंड आहे, इहो ट्रेंड आहिस्ते आहिस्ते जेको आहे असांखे मैच्योर कंदो ऐं असां अॻिते हली करे इन शइ ते जेको सो पाबंद थी वेंदासीं या की। इन जे करे इहा शइ जेका ॾाढी अहम आहे त वक़्त जी जेका आहे पाबंदी करणु खपे। जॾहिं असां वक़्त जी पाबंदी न कंदासीं त असां, मुंहिंजे ख़्याल में त ॿियूं शयूं जेके आहिनि उहे जेके ॿिया पासा आहिनि असां उहे सही नमूने सां जेको आहे उहे पूरा न करे सघंदासीं या कीअं। साईं ज़फ़र हसन हिकु कहाणीकार, तालीमदान ऐं हिकु आदर्शी सिंध दोस्त। यकीननि उनखे सिंध सां हमदर्दी, मोहबत ऐं उनजो जेको मक़सदु इहो त सिंध जा जेके नौजवान, सिंधी माण्हू, सिंधी क़ौम उहा अॻियां अचे, उहा तरक़ी करे, उहा तब्दीली न अचे, ताकी असां ॿियनि क़ौमनि वांगुरु, ॿियनि मुआशरनि वांगुरु, ॿियनि समाजनि वांगुरु, ॿियनि दुनिया जे मुल्कनि वांगुरु उन्हनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए सघूं ऐं असां बि तरक़ी याफ़्ता हुजूं या कीअं। ऐं इहो असांजो हक़ु आहे, इहो सिंधियुनि जो हक़ु आहे। सिंधी काफ़ी सदियूं पोइते पियल आहियूं, असां वटि अञा उहे शयूं पैदा न थियूं आहिनि। असांखे त तनक़ीद करण ई कोन थी अचे। सची ॻाल्हि इहा आहे, तनक़ीद कजे। पहिरीं ॻाल्हि आहे त तनक़ीद कंहिं ते छो कजे। जेकॾहिं तनक़ीद कजे त तनक़ीद कॾहिं, किथे, कहिड़े वक़्त ते, कहिड़े टाइम ते कजे। तनक़ीद जा बि हिकिड़ा मुक़ररु असूल हूंदा आहिनि। अॼुकल्ह असांजा जेके कुझु दोस्त आहिनि उहे जेॾी महिल जीअं अचे थो, जेका राय अचे थी फेसबुक ते, मीडिया ते, उहा शइ जेको सो हुनखे हणी था छॾनि या कीअं। उनजे करे ॿिए जो ख़्यालु करिणो आहे त
तनक़ीद जेका आहे कोशिशि कजे त तनक़ीद न कजे, तनक़ीद बिल्कुलु कजे, पर तनक़ीद कंहिं फोरम ते कबी आहे। जॾहिं तव्हां गॾिजी वेहो था, कंहिं मौज़ू ते वेहो था, त उन ते तव्हां वेही तनक़ीद करियो या कीअं कंहिं ते कमेंट्स करणु, उन जो बि असांखे जेको सो ख़्यालु रखिणो हूंदो आहे। इहे जेके पासा आहिनि, इहे जेके मुहज़िब पासा आहिनि। असां सिंधी 5000 साल पुराणी क़ौम आहियूं, सिंधी आहियूं, ऐं असांखे बिल्कुलु सिंधी में ई ॻाल्हाइणु खपे। असांखे पंहिंजे जेके तक़रीरूं, जेके किताब आहिनि, सिंधी में लिखणु खपनि। मां हींअर किताबु लिखियो, गुरबत कमज़ोर जमहूरियत ऐं आलमी साज़िशूं। घणनि दोस्तनि जी राय हुई सही उर्दू में लिखो, हा त बहितर थिए हा। इंग्लिश में लिखो आहे त घणा माण्हू जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे अंग्रेज़ आहिनि, अंग्रेज़ी सम्झी सघनि हा। अंग्रेज़ी पढ़ियल लिखियल खे एतिरी ज़रूरत कान्हे का इन मौज़ू खे सम्झण जी। जेको असांजो मिडल क्लास आहे, जेको असांजो स्टूडेंट्स आहे, जेको असांजो लोअर क्लास आहे, जेको असांजो हारी आहे, जेको असांजो मज़दूर आहे, उन खे इन शइ जी पढ़ण जी ज़रूरत आहे ताकी उहो इन शइ खे सम्झे त असां किथे फाथल आहियूं, असां किथे जकड़ियल आहियूं, असांजा कहिड़ा मसइला आहिनि ऐं उन्हनि मां असां कीअं आज़ादु थी सघूं था। त ज़फ़र हसन साहबु डायरी लिखी, डायरी त ची गवेरा बि लिखंदो हुयो ऐं ॾाढी सुठी हिकिड़ी हैबिट आहे डायरी लिखणु। डायरी लिखण सां असांखे छो जो वक़्त सां गॾु, वाक़िरे सां गॾु तारीख़ में शयूं यादि न रहंदियूं आहिनि, पर डायरी असांजो हिकिड़ो एविडेंस आहे, सबूत आहे, जंहिंमें असां तारीख़ जा वाक़िया, पंहिंजी ज़िंदगी जा वाक़िया, मां ची गवेरा जी डायरी पढ़ी, मूंखे ॾाढो ज़बरदस्त जेको सो उन जी इंफॉर्मेशन मिली त ची गवेरा जेको आहे उहो कीअं हुयो, कीअं हलियो, कीअं सफ़र कयो, ऐं उन खे पढ़ण सां ई असांखे ख़बर पए थी। ज़फ़र हसन जी डायरी में पढ़ण सां ई नौजवान खे ख़बर पवंदी साईं ज़फ़र हसन जेको आहे छा आहे। ऐं यकीनन अहिड़े आदर्शी इंसान खे, अहिड़े तालीमदान खे, अहिड़े कलमकार खे, कहाणीकार खे ऐं इन वॾे हिकिड़े अज़ीम इंसान खे जेको सो उन जे किरदार खे, उन जी शख़्सियत खे जेको सो उजागर करणु खपे। या शाइर बि आहिनि। जुमन भट्टी असांजे सिंध जो तमामु वॾो सुघड़ बि आहे, शाइर बि आहे। ऐं खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजी शाइरीअ मां तव्हांखे कुझु ॿुधाइनि। ही अशराफ आयो त आज़ादु हो, कोई ताबे हिन जे न ही कंहिंजे हो। ही अशराफ आयो त आज़ादु हो, कोई ताबे हिन जे न ही कंहिंजे हो। हिन इबादत जो सजदो ख़ुदा खे ॾिनो ऐं ताज़ीमी सजदो हिन खे बि हो। ऐं इफ़रीत तोखां मथे आदमा जंहिं खयो तख़्त आंदो अखि चिंब में आ। ही लाहूती लांघे मझां जे लंघिया के हिलाली हुआ के हरामी हुआ। किन चने सर जे चाऊठ ते चुमियूं ॾिनियूं, कंहिं दोदे जे दिलि ते लतूं रखियूं। के जहल जे अबे सां कलामी हुआ, छो न अबू तुराब जा सलामी थिया। महफ़िलुनि में बि माण्हू मुहांडा खपनि, कोन चरिया खरिया चिब साडा खपनि। बुज़दिलनि खे सवड़ जे तहनि में लिकायो, पोइ जगी जगर तां तबल खे वॼायो। हली आओ सोना सिकूं पिया था तोले पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम ते। हली आओ सोना सिकूं पिया था तोले पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम ते। सिंध जे बाज़ारनि, रस्तनि ऐं रोडनि, दुकाननि, दरनि ऐं हटनि जो कसम ते। छॾे वे तूं छा लाइ पंहिंजी सिंध सुहारी, अची ॾिस वरी तूं पंहिंजा नेक हारी। हालनि में हली आ हथी ॾे हुनर खे, हालनि जे अजरक खटुनि जो कसम थे। परे नाहे जोही काछे में घुमी वञ, नए गाज ते या मंछुर ॾिसी वञ। जुदा नाहे जोही, जोही मखण मोही, जोही जे अछनि मटनि जो कसम ते। हली आओ सोना सिकूं पिया था तोले पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम ते। कारूं झर ते मोरनि तितरनि टहूका, कारूं झर ते मोरनि तितरनि टहूका। पंहिंजी सिंध सुणी में अची राति रह का, पंहिंजे थर जा थूहर कंडा लयूं लाड़ियूं। जिते बंदि मारुल कोटनि जो कसम ते। हली आओ सोना सिकूं पिया था तोले पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम ते। कारूं झर ते मोरनि तितरनि टहूका। अची सिंध जे सांगिन खे गले पागे राती, मारू मन मोहींदड़ मुंहिंजा ढोल ढाटी। पंहिंजे सिंध वासिन खे अची प्यार ॾे को अयाणनि सियाणनि जॾनि जो कसम थई। हली आओ सोना सिकूं पिया था तोले पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम थई। उहे देग दागियूं दॿकियूं तवा ॾिस, उहे माट पाटियूं पाटोड़ा कवरा ॾिस।
उहे चाॾियूं माचियूं चिलम जा चपा ॾिस कुपा कोप किटलियूं वटनि जो कसम ते हली आ सोणा सिकूं पिया था तोले पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम ते झोलियूं झोल कांबा चीकले जा फेरा झोलियूं झोल कांबा चीकले जा फेरा हिंदोरा ऐं पींघा दींदारनि जा वेरा उहे घाणा चीचड़ा जांडर जुड़िया शल फिरे नार चकरनि लोटनि जो कसम ते हली आ सोणा सिकूं पिया था तोले पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम ते अची सिंध जे सांगिन खे गले पा गिराटी अची सिंध जे सांगिन खे गले पा गिराटी मारू मन मोहींदड़ मुंहिंजा ढोल ढाटी पंहिंजे सिंध वासिन खे अची प्यार ॾेको अयाणनि सियाणनि जटनि जो कसम ते अञा ताईं ससवी जतन खां ढुॼे पई ॾिसी उठ ओठिन जा छिरकी पवे थी खयो जिन पुंढल खे रखी खोट दिलि में भला उन बलोचन ओठनि जो कसम ते अञा सूंह सिंध जी वंग वार वर वर चूड़ी चेल सनड़ी काछो कोह बरथर खुलन ज़ुल्फ कहरी कारी हर कुल्हन कर किरन चेल का चग चोटनि जो कसम ते हली आओ मेहंदी मेहर जी रंगियला बिलावल जे रत सां घाणो बि रतल आहे हली आओ मेहंदी मेहर जी रंगियला बिलावल जे रत सां घाणो बि रतल आहे मुंहिंजो छा इनायत अञा ताईं विढ़े पियो मिलिया घाव गहरा तन फटनि जो कसम थी हली आओ सोणा सिकूं पिया त तोलाए अची सिंध इलाजी में म्यूज़ियम घुमी वञ अगूणी मूसीक़ी माका खां ॿुधी वञ चंद्र ढोल जीवणी वसाई अलण ॾिस वॼनि फोन चेंजर तिन केस्टनि जो कसम थी दरिया ते दिलबर पतण को बि कोन्हे गोरापन गुज़र सिण सिबण को बि कोन्हे उहे छर अंछर ओभारियूं लहवारियूं दिका दंग दड़ियूं बेटनि जो कसम ते हली आओ सोणा सिकूं पिया था तोलाए पंहिंजे हिन पुराणनि पटनि जो कसम ते उॾे ई अलाए सुरो आयो काॾों थूणी थंभ लाटण लड़ी पिया त ॾाकूं जुमन जीअं बि आहे भटी भाइरनि जहिड़ो हा भिटाई जे बैतनि भेटनि जो कसम ते हली आओ आदर्शी इंसान हुया हिन में आउं गुज़ारिश कंदुसि संदसि ई फर्ज़ंद मोहतरम साईं यूसुफ शाह खे त पाण अचनि ऐं अची पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि ऐं पंहिंजे पीउ जे बारे में ॻाल्हाइनि सिंध जो सिंधी ॿोलीअ जो सिंधी माण्हुनि जो ख़ैरख़्वाह ज़फ़र हसन आऊं थोराइतो आहियां तव्हां सभिनि जो ख़ासि करे सिंधी अदबी संगत जो त उन्हनि इहो जॻह मुक़ररु कई ऐं असांखे हिते घुरायूं ऐं अहिड़ा ॾियारा मल्हाइणु घुरिजनि जंहिंमें मौजूदु शख़्सियतूं जेके आहिनि असांजूं उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि ऐं उन्हनि जी जदोजहद खे यादि करण लाइ मौक़ो मिले थो बाबा साईं सिंध धरतीअ जो सचो ऐं हक़ परस्त इल्म शहूर रसाईंदड़ हिकु बहितरीनु शख़्सियत हो मूं नंढे हूंदे खां बाबा साईं खे सिंधी ॿोली ऐं सिंध जे माण्हुनि जे लाइ तमामु घणो फ़िक्रमंद ऐं तकलीफ़ में ॾिठो पाण तमामु नफ़ीस साफ़ नरम दिल ख़ुशि मिज़ाज टाइम ऐं वक़्त जा पाबंद सिहत जो तमामु घणो ख़्यालु रखंदड़ पर जिते सिंधी ॿोली या सिंध जे माण्हुनि जी का ॻाल्हि उन्हनि जे ख़िलाफ़ु या उन्हनि जे अगेंस्ट हूंदी हुई उते उन्हनि जी फेस उन्हनि जी फिगर चेंज थी वेंदी हुई ऐं ॻाढ़ा थी वेंदा हुआ ऐं बर्दाश्त कोन करे सघंदा हुआ जेको कुझु मूंखे कुझु चवणो हो काफ़ी कुझु सभिनि हूअं ई चयो आहे ऐं अदब जे लिहाज़ सां आऊं ग्रोइंग एज में हुउसि त बाबा खे घर में ॾिसंदा हुआसीं त ॿारनि सां पंहिंजे माइटनि सां ॿारनि सां
तमामु घणो वक़्तु गुज़ारियऊं, कॾहिं असांखे महसूसु करणु कोन ॾिनो त हुननि जी कमी हुई। ऐं पछाड़ीअ में इहो बाबा साईं जे ज़िंदगीअ जे बारे में एतिरो कुझु अदब जे लिहाज़ सां नथो ॿुधाए सघां, पर तव्हां सभु ॿुधाए सघो था। पर मूंखे इहा बिल्कुलु महसूसु थिए थो त दिली तरीक़े सां, रूहानी तरीक़े सां बाबा साईं सिंध ॿोली ऐं सिंध धरती खे तमामु घणी अहमियत ऐं इज़त ॾींदो हो, पंहिंजे माउ खे जीअं इज़त ॾिजे। जॾहिं बि लतीफ़ साईं जो बैत पढ़ंदो आहियां त मूंखे बाबा साईं जी यादि ईंदी आहे। ऐं आख़िर में बैत चई तव्हां खां इजाज़त वठंदुसि। अॼु पिणु अखिड़ियनि सॼण पंहिंजा सारिया, अॼु पिणु अखिड़ियनि सॼण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बसि न कनि, संदे सिक पिरनि ॾिठे लोक न लहे, जिए लतीफ़ जिए सिंध, हक़ मौजूद सदा मौजूद। महिरबानी। असांजे विच में असांजो तमामु वॾो बहितरीनु ऐं सुठो फ़नकार साईं मौला बख्श अबड़ो साहिबु जन वेठा आहिनि। ऐं खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं लतीफ़ साईं जी वाही ॿुधाइनि। हो ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सॼण साईं, हो ईंदो सॼण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। हाय हादी ॾेई हथड़ो अची चिकड़ मां चाढ़ींदो, हादी ॾेई हथड़ो अची चिकड़ मां चाढ़ींदो, ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हाय ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हो ईंदो सॼण साईं, हो ईंदो सॼण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हाय ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हाय ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। उते अब्दुल लतीफ़ चए, उते लाइक़ लाल लतीफ़ चए अची हाथी हथ झलींदो, उते अब्दुल लतीफ़ चए लतीफ़ सरे जनी नरीअ सां हो ला 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 वो सरे जनी निरीअ सां पूरती रुसनत निखा हू झेड़नी तूं झको थी पांध गिजीअ गल पाए, पाण वञे पर चाए मत रुठो हित रहिजी वञे। उते अब्दुल लतीफ़ जो अतिहाती हथ झलींदो, उते अब्दुल लतीफ़ जो अतिहाती हथ झलींदो, हाय ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हाय ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हाय ईंदो सॼण साईं, हाय ईंदो सॼण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, हाय ईंदो सॼण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। लतीफ़ जे पारखू ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरीअ सां तमामु घणी मोहबत कंदड़ ऐं हिकिड़ी नफ़ीस शख़्सियत मोहतरम साईं सलीम भुट्टो लतीफ़ी साहिब जन खे त पाण अचनि ऐं अचे
साईं ज़फ़र हसन शाह ते ॻाल्हायूं। मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि न बात, मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि न बात, हूंदा से हयात जीअणा अॻु जे जिया, जीअणा अॻु जे जिया जुग जुग से जियनि, उहे मोटी कीन मरनि जीअणा अॻु जे जिया। इब्राहिम में बेतन पर बेतन में साईं जो फलसफो तमामु कमाल आहे। मरण खां अॻु मरण, जीअण खां अॻु जीअण, ऐं पोइ अहिड़नि किरदारनि खे वरी कॾहिं मौत न चई हमेशह ज़िंदा रहनि। लतीफ़ साईं जी ज़ुबानी जेको हिन महिल मां ॿुधो आहे साईं ज़फ़र साईं जे हवाले सां, या गुज़िरियल मां सम्झो 15 साल जे लॻभॻि साईं जे फर्ज़ंद यूसुफ शाह साईं सां बि वास्तो रहियो आहे, खबे रही आहे। जेको कुझु सिखियो आहियां ॿुधो आहियां साईं जे बारे में, मूं पढ़ियो बि आहे, पर एतिरा सां त मूं घटि पढ़ियो आहे, छो जो इहो दौरु मां हिन जामशोरे जे इलाइक़े में न हुयुसि, त उहा वापसी बि न थी। पर इहे साईं जा ॿ पेज मूंखे हिन महिल ईअं सम्झो त मुजस्सिम सूरत साईं ज़फ़र हुसैन लॻनि था। सवाल त साईं हींअर घणो ॻाल्हायो आहे, कुझु तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं कयूं, अॻुवाट माफ़ी मां चाहियां थो, छो जो साईं जी ख़ूबी बि आई ॿुधाई वई आहे। बाबा खरो माण्हू हो, वक़्त जो पाबंद हुयो, सिधी ॻाल्हि करण वारा। शेक्सपियर ऐं स्पेन जे हिकिड़े राइटर वॾो नॉवलिस्ट हो सर्वांटीज़, डॉन क्विक्सोट हुनजो मशहूरु नॉवल आहे, उन ते हिकिड़ी कैटेगरी राय ॾिनी त they have deceived death to leave their spirits in their action. उन्हनि पंहिंजे रूह खे पंहिंजे लिखणियुनि में महफ़ूज़ रखी मौत खे बि धोखो ॾिनो आहे। ऐं इहो साॻियो बेत हो जेके साईं जा बेत आहे मौतो बि हुयो। इंसानु ज़िंदा कीअं रहे थो, मरण खां पोइ बि हमेशह ज़िंदा कीअं रहे थो, उहे पंहिंजो किरदार यानी जब कौन फैल जे करे फैल किरदार कौन हुन लिखणियूं। ऐं वरी मां ॿियो बि एतिराफ़ कंदो हलां त 30-35 साल खां लॻातार मुंहिंजो सिंधी अदब सां ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ साईं सां वाइबो आहे। जेको मुंहिंजो इल्मु कमु करे थो त साईं को पुराणे जुग जा न आहिनि, 80s 90s, पर असांखे एतिराफ़ करणु घुरिजे साईं यूसुफ शाह खां वठी ऐं साईं जी संगत ताईं त हीउ सिकी लधो वाहिद अकेलो घणनि ॾिसूं माण्हू हुयो जंहिंजो लिखणियूं असां वटि महफ़ूज़ कान आहिनि ऐं असां माण्हुनि ते गुजाए बि न सघिया आहियूं। They have deceived their death to leave their spirit in their writings. हिते वर वारे सां सिर्फ़ु वक़्त जी ॻाल्हि कई, हुनजे रवै जी ॻाल्हि कई, 7 ॻाल्हियूं तराखड़ियूं ॻाल्हियूं, वक़्त वारी ॻाल्हि इम्पॉर्टेंट हुई। बाक़ी असां हिक ॿिए जी ॻाल्हियुनि खे बेसहारो ॾिनो आहे। त हिन माण्हू जी असुलु शख़्सियत जेका आहे, असुलु जेको नज़रियो आहे, जेका असुलु सोच आहे, जेका असुलु हिन जी तड़प आहे, जेका असुलु हिन जी ॾाहप आहे, उहा असांखे हिन जी लिखणियुनि में मिलंदी। ऐं जिथे डायरी जो ज़िक्र थियो आहे त साहिब चयो त बाबा कुझु में अहिड़ा दिमाग़ हूंदा संदसि दौर जे मुमकिन आहे की अॼु उहे ज़िंदा हुजनि न त उनजा पोयां ज़िंदा हूंदा, त उनजे बारे में के ओघरा दिमाग़ हूंदा, उहे बि अणवणंदड़ लॻंदा आहिनि, खोख खां लिखूं कोन, त पोइ असांखे माण्हुनि जी सुञाणप कीअं थींदी जे असां अहिड़ा लिकल माण्हुनि खे, उनजे ख़ुदनि कारनामनि खे, उनजे मिज़ाज जो मनफ़ी पासनि खे जेकर न सोचींदासीं, न ॾिसंदासीं, न फॉलो कंदासीं ऐं ईंदड़ नसुल ते न पुॼाईंदासीं त पोइ असां उहे बुत परस्त शख़्सियत परस्त थी करे रहिजी वेंदासीं, उनजे आत्मा को लाभ हासिलु न थींदो। त साईं ज़फ़र साईं जे हवाले सां थोरो मां अदबी गिल सां ॻाल्हायां थो त केॾी हमगिरी शख़्सियत आहे, घण जी साईं शख़्सियत आहे। हिते बोर्ड ते लिखियलु आहे, कुझु दोस्त ॻाल्हायो बि आहे, ॾिसो त अदीब आहे, क्रिएटिव लिटरेचर आहे, ॾात धणी आहे, तख़लीक़कार लिटरेचर जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो आहे इंफॉर्मेटिव लिटरेचर
which tells about the things as they are, as they were, जेका असां हिस्ट्री चऊं। ऐं क्रिएटिव लिटरेचर होगा जेको लिटरेचर ऑफ पावर। It tells about the things they ought to be, शइ खे कीअं हुअणु घुरिजे। अख उल्टी धार वो बदो आमसी, अख उल्टी धार वो बदो आमसी, जिंदहवारो लोग वैद दूचो वहवार, नाए लोच नेहार पुर पुठियो पिली। साईं जे किरदार की हिम्मत जी जेको ॻाल्हायो वियो आहे त इहो वरी बि इहो पहलू हुजे थो त अख उल्टी धार। साईं तंहिं दौर जे सिंधी माण्हुनि खे, इदारनि खे, अदीब खे जेको कुझु ओॾी महिल साईं यादि हुयो उनखे साईं उल्टी अख सां में ॾिठो, तंहिं करे तव्हांखे नओं थो लॻे पियो, तंहिं करे अरबो थो लॻे, खरो थो लॻे तव्हांखे। हू सच पियो ॾिसे, हू शयुनि खे पंहिंजी हक़ीक़ी जाइ ते एंगल खां ॾिसणु पियो चाहे, जीअं आम ॾिसे थो उहो न पियो ॾिसणु चाहे। जॾहिं वारो लोक ऊचो वारो ॿार घणाई जे तरफ़ वरी ते मां ॿी ॻाल्हि कंदो आहियां त साईं तमामु इनकलाबी माण्हू आहे। जेकर साईं जी हिन ते सोच ते, किरदार ते, हिन जी घणनि शख़्सियत ते तव्हां ॾिसंदो न, सादात हुअण जे बावजूदि हुन पंहिंजी सादाती खे पासे ते रखियो, फ़क़ीरी ज़िंदगी गुज़ारे पई, माना आवामी ज़िंदगी हर नंढे वॾे सां। इहो शौरी माण्हू जो कमु आहे। लतीफ़ साहिब न की मुंडा नाना खटो न की ॾाढा पीरी जे पारां मूंसी वॾा वॾा थिया। इहो पीरी जो पारो कहिड़ो आहे? माना आहे जेका हस्ती आहे असां सभिनी जी आहे। नाने ॾाॾे जी निस्बत कमु न ईंदी आहे, उन महबूब जी निस्बत कमु ईंदी आहे। उहा आइडल महबूब, उहो सच आहे, हक़ आहे, तौहीद आहे, उन खां पोइ सिलसिलो हले थो। त साईं जी इहा इनकलाबी शख़्सियत आहे त असांजी सिंध अॼु बि लतीफ़ जे दौर में बि, साईं जे दौर में बि असां 80s में यूनिवर्सिटी में पढ़ी निकिरी विया आहियूं। त हिननि माण्हुनि खे ख़बर हुई त सिंध जी धरती ते जेके असांजा सिंधी माण्हू हुननि जो ॾपल हिसो, घणो हिसो अंधी अक़ीदत, पोइ सियासी हुजे, मज़हबी हुजे, फ़िरके वारी हुजे, कंहिं बि एंगल खां तव्हां हुनखे अक़ीदत ॾियो, पर उहा अक़ीदत हमेशह अंधी हूंदी आहे। उहो उन में वरितल आहिनि। सिंधी माण्हू जो ॾपल हिसो हिकिड़ो सुकल आहे, अध रंग में वरितल आहे, ज़हनी तौर ते बीमार। ऐं इन करे ॾिसो त ही इनकलाबी माण्हू आहे जेके पंहिंजी इनफरादियत ओॾी महिल महसूसु कनि पिया। हे ज़हनी बीमार न था थियणु चाहिनि, हे उन अंधी अक़ीदत जा तकलीफ़ी न हुया, हू अखियूं बंदि करे ॿिए जे पोयों हलण वारा न हुया, हे ख़ुदि लीड करण वारा माण्हू हुया। तंहिं करे तव्हांखे हुनजी उहा इंडिविजुअलिटी जेका सां नज़र थी अचे, इनफरादियत नज़र थी अचे, समाज सां टकराव नज़र थो अचे पियो। लतीफ़ साईं जे किरदार जी ख़ूबी कहिड़ी आहे? साईं जा सभु किरदार जंहिं समाज में जनम वठनि था, जंहिं समाज जी कुख मां ॼमनि था, उन ई समाज सां टकराव था अचनि पिया। पर उहा बग़ावत जेका आहे, जेको टकराव आहे, उहो पॉज़िटिव आहे, तामीरी आहे, तख़रीबी न आहे। त ही किरदार साईं जन जा बि अहिड़ा किरदार आहिनि जेके पंहिंजे दौर सां टकराव में अचनि था, बग़ावत कनि था, उहा पंहिंजी इनफरादियत जेका महसूसु कनि था, जंहिं समाज जो हू हिसो वञे, उन समाज जी इस्लाह चाहिनि था पिया। ऐं इहे सभु शयूं जेकॾहिं असांखे ॾिसणियूं त क्रिएटिव हवाले सां अदीब आहे, वरी साफ़ बि आहे। ॿ एक्सट्रीम पोल आहिनि असांजे मुआशिरे जा, हिकिड़ो क्रिएटिव माण्हू ऐं हिकिड़ो साफ़, ॿ एक्सट्रीम पोल आहिनि। वरी इन विच में ॾिसो त एडिटर बि आहे, एडिट करणु शयुनि खे संवारणु, सुधारणु, सुठो करणु, चिटो करणु, टके तोड़े कंहिंजे आॻो पेश करणु। सिंधी में असां चवंदा आहियूं एरण कंहिं शइ खे, एरण जीअं दर्ज़ी कटे कुटे शइ खे। त ही अॼु मौजूदु शयुनि जी बि उहो एडिटिंग करे असांखे सवलो करे, साफ़ सुथरो, क़ाबिल फ़हम, सम्झ जे लाइक़ु करे असांजे आॻो पेश था कनि। इहो बि हिकिड़ो गाइडेंस आहे। वरी अॻिते हलूं था त कहाणीकार बि आहिनि। हाणे इहे वरी समाज जे हवाले सां साईं जा जेके जज़्बात, जेके एहसास, जेके तख़यल में साईं प्रैक्टिकली अमली तौर थींदे उन्हनि खे जॾहिं न ॾिसबो पोइ उहो इंसान ख़्याल में, इमेजिनेशन में, अदब, कहाणी, अफ़साने, ड्रामनि, नावलनि, शाइरी में वरी बना वठंदो आहे। पंहिंजा जज़्बा, पंहिंजा एहसास, पंहिंजी सोच, पंहिंजा नज़रिया उन्हनि पंहिंजी इन सन्फ़ जे ज़रिए पेश करे सघे।
त हीउ टियों रुख़ आहे साईं जी शख़्सियत जो। ऐं पोइ अचूं था त वरी तनक़ीदकार नक़ाद थियण लाइ एतिरो न आहे त तव्हां किताब पढ़ियो ऐं पंहिंजी मर्ज़ी बणाए छॾी, सेहतमंद नक़ाद। उन लाइ मां हिकिड़ो किथे जुमिलो पढ़ियो त क्रिटिक इज़ मोर क्रिएटिव देन द क्रिएटर हिमसेल्फ। नक़ाद जेको आहे उहो तख़लीक़कार खां वधीक तख़लीक़कार हूंदो आहे। हुन त पंहिंजी हिकु एंगल खां हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी, हू बि ख़ाली तख़लीक़कार शइ तख़लीक़ कई अथई, पर हुन जी तख़लीक़ में अञा कहिड़ियूं तख़लीक़ूं हिडन आहिनि, पोशीदा आहिनि, उन खे जेको सो ज़ाहिर कंदो आहे, हिकु नक़ाद ज़ाहिर कंदो आहे। त हाणे साईं बि 4-5 शयूं जेका असांजे साम्हूं अचनि थियूं त इन मां ई असां अंदाज़ो करे सघूं था त साईं केॾी घणरुखी शख़्सियत हुई, हमाकीरी शख़्स हूंदी, कॉम्प्रिहेंसिव वर्सटाइल क़िस्म जी पर्सनैलिटी आहे। त हिते जेके सिंधियत जी संगत जा दोस्त बि आहिनि, जामशोर सां सलाहियत आहियो, अदब सां बि आहियो, भई साईं यूसुफ साईं खे बि मां अर्ज़ु कंदुसि त साईं जे लिखण खे मंज़र आम ते आणियो, छो त हे मुआ न आहे, हिननि पंहिंजो रूह पंहिंजे लिखणनि में महफ़ूज़ रखियो आहे। असांखे अञा हिननि खे सुञाणण ॾियो, दुनिया जा आॾो हिननि खे अचणु ॾियो, हिन जा उहे ख़्याल नज़रियात सोचूं साम्हूं अचनि त नौजवान नसुल लाइ हिकिड़ी राहबरी थिए। साईं जेम्स चयो साले थियो ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदा, साले थियो माना अहद थियो, दुश्मन तव्हांखे ॾियणु चाहे त दिॻीची में अटकी पोस कटे वांगुरु ॿाहिरि वापसि फुकण ते मजबूर थिए, ॿी न सघे ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदा। माना ॿिए नसुल ते पंहिंजी ॻाल्हि पुॼायो त असां सिंधी क़ौम, सिंध धरती, उन जा वसीला मजबूरी तौर ते असांजी सुञाणप, वालार वेठा उनखे कहिड़ा ख़तरा आहिनि, इहो ईंदड़ नसुल ते ॻाल्हि कयो। नंढड़ो जून आहे, साले थियो ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदा हुआ, पर वॾो फ़लसफ़ो आहे। ऐं मूंखे साईं यूसुफ साईं जी बाबति वेंदा कचहरी थी, वरी 2 ॾींहं खनि हिन हवाले सां आया बि पए। हाणे उहे शयूं जेके साईं न चई सघियो, शायदि मां कुझु करे वञा। त साईं जिलानी सादात आहिनि मीरपुर ख़ासि जा, उन्हनि सां वेझड़ा ई असांजे वारनि जी साईं जेम्स साईं वेंदा, साईं ज़फ़र साईं हुते वेंदा। उन फैमिली जो हिकिड़ो बुज़ुर्ग थिए थो, साईं जेम्स ऐं साईं ज़फ़र साईं अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदे एतिरो गरम थी वेंदा, चिड़ी ईंदा, माना टेम्पर हाट थी वञे, जे असां ईअं महसूसु कंदासीं त ॼाण हिक ॿिए खे ॿीची में हथ पइजो। हाणे ॾिसो अंग्रेज़ी में ॻाल्हाइनि था ऐं एॾी वॾी हस्ती आहे, तव्हां सोचो असां वटि हिकिड़ो ज़हन में वेठल आहे साईं जेम्स जी महान हस्ती आहे, लतीफ़ साईं खां पोइ सिंध में को ॾाढो माण्हू ॾिनो आहे त असांखे इहो ॾिनो आहे, असां इहो हिकु माण्हू ॼणाए सघूं था। उन माण्हू सां हिन माण्हू जी वेझड़ाई आहे, एॾो बहस थिए थो, अंग्रेज़ी ॿोली में बहस थिए थो, जो एॾी गर्मी जी हद ते इख़्तिलाफ़ तॾहिं गर्मी थींदी हूंदी न। ऐं जे घड़ी खां पोइ ॾिसो त साॻियो खेल भोग चाचा भोग करे पिया, चांहि पाणी मानी टिकी खाइनि पिया। हाणे इहा वरी ॾिसो बुर्दबारी आहे साईं जी, साफ़ आहे तबियत में, त इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते रखिबो, कंहिं मामले ते कंहिं मसइले ते ॻाल्हाईंदे हिक ॿिए खे सम्झाइण जी कोशिशि कबी, दलील ॾिबा, दलील सां ॻाल्हि कबी, उहा ॻाल्हि निबिरे न निबिरे, अधूरी रहे, कंहिंखे सम्झ में आई कंहिंखे सम्झ में न आई, जेको बि नतीजो निकितो, पर वरी उहा रवादारी साफ़ जेको ट्रेडिशनल सिंधी माण्हू जो रवैयो आहे, हे उन जा अरब आहिनि। न त असां त अणु हुन में राह में देखो हिक ॿिए खे तिरछी नज़र सां, टेढ़ी नज़र सां ॾिसी बि ॻाल्हि करण था, दिलि में थिए हीअं हुयो हीअं हुयो। त असांजा रवा जेके बदिलजनि था पिया, असां जेके नेगेटिविटी अचनि थियूं, असां अहिड़नि किरदार खां वाचियल आहिनि, अहिड़नि किरदार जे सोच खां फिक्र खां समाजल आहिनि, इन्हनि खे आम करणो पवंदो। ऐं जेके मूंखे वेठा आहिनि उहे दोस्त सम्झंदा हूंदा त मां को हर को पंहिंजी पख कोन थो ॻणियां साईं सां, पर यकीन कयो त मुंहिंजी मिसाज में बि इहे शयूं अथव। ऐं मां ॿुधो पियो जॾहिं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थी, कॾहिं कॾहिं मूंखे निदामत थींदी त मां अकेलो माण्हू आहियां, खां चरियल मां करो रियल थो कयां, पर जॾहिं हीअं ॾिसां थो त न, इहा फरादत आहे, इहा सचे माण्हू जी निशानी आहे। ऐं इहा इन कैफ़ियत खे, इन मिज़ाज खे मरण न ॾिजे। अहिड़े रवैये खे वरी तव्हां सभिनी खे बि स्वीकार करणु घुरिजे, सच सम्झी करे। भली ओॾी महिल तव्हांजी मिज़ाज तबियत जे ख़िलाफ़ वञे था, पर वक़्तु ईंदो तव्हांखे रियलाइज़ेशन थींदी कि इहे माण्हू सचा पिया।
तो उन्हनि खे उन एंगल सां ॾिसणु घुरिजे, उन्हनि खे मतिलबु नेगेटिवली बिहेव न कजे, उन्हनि खे रद्द न कजे, उन्हनि मां ओॾी महिल नथा सिखो त बर्दाश्त कयो, साथ में अचो, दरगुज़र कयो, वक़्तु अचनि ते हिन ॻाल्हियूं, हुन जा रवैया, हिन जा किरदार तव्हांखे कंहिं न कंहिं ज़िंदगी जे मोड़ ते वरी जेको सो हिकिड़ी रहबरी साबित थींदा। त साईं जी इन ख़ासियत जो फ़ाइदो वठंदे, ऐं मूं ते फ़र्ज़ बि थिए थो, मूंखे मां बि अहिड़े क़िस्म जो माण्हू आहियां, त अक्सर दोस्त बेत पर ॾिसंदा पिया आहिनि मूं ते शायदि मां ग़लति पढ़ियो थो, कुझु ॻाल्हि थी वेंदी, हाणे किथां शुरू कयां, कंहिंखां शुरू कयां। सदायती सबका पख न पासे का, मूंखे सच चवण जो साईं वांगुरु सच चवण जो हिन महफ़िल में, जीअं साईं चयो त इरलेवेंट ॻाल्हि न कयो, हीअ रिलेवेंट ॻाल्हि आहे, हिन प्लेटफॉर्म ते हिन स्टेज ते बेत पढ़ियो हुयो आहे। सदायती सबका पख न पासे का, जही तेही ज़ात जी जुबश लाइ जा, मूंसी हले सा। साईं जे सां सी में बि वज़न वधी वेंदो आहे, मिठास ॿोली जो ख़तमु थींदो आहे। साईं जा इंटरनल काफ़िया हूंदा आहिनि, उन्हनि खे बि असांखे ख़्याल में रखिणो पवंदो आहे। उन्हनि बि मां बेत ॿुधायो थो तव्हांखे त साईं जा इंटरनल काफ़िया कीअं उगरे लफ़्ज़ खे बि मिठो बनाइनि था पिया। त मूंसी हले सा जा जीउ मिठो न करे। बख साल में बुख लिखियल आहे, जंहिं पढ़ियो आहे दोस्त फहीम साहब पढ़ियो, बुख लिखियल आहे, पेशा पर इहो पख आहे, कोस्तानी ॿोली में इहो मुहावरो आहे। पख थियणु माना क़ुर्बान थियणु। अॼु बि हुननि वटि रवायत आहे त सदके जो कोकोड़िया छेड़ो कुनी कंहिंखे कोड़ींदा जहिड़ो झंग वारे कंदा, ईअं माना अहिड़ी तरह पख थियणु। ऐं ॾिसो त केॾी साईं हिकु किरदार जे पोयों पूरे समाज खे, पूरी जाग्राफी खे, पूरे उन माहौल खे खणी थो अचे। ससी जो सफ़र कोस्तान में आहे त उनखे ॿोली जा मुहावरा, लहजा, आरतूं, चवड़ियूं बि हुजे। त साईं जे किरदार खे, उन सुर खे जेको सम्झणो पवंदो, उन लहजे खे, उन इलाइक़े खे, उन जाग्राफी में वञणो पवंदो, त पख थियणु माना क़ुर्बान थी वञे, या असां आमतौर जे लाइ ॿोलियुनि जो पख थी वियो। ईअं ई जेको हिननि वटि मुहावरा, जहिड़े ई सदके जो कोकोड़िया चलो झंगा वारे कंदा, ऐं ससी बि ईअं ई पाण खे जहिड़े ई झंगा वारे कयो। जेकर बुख चवंदो न सदायत, त पोइ बुख जी ॻाल्हि कंदी। सदायती सबका बुख न पासे का, जॾहिं न पासे का सदायत तो बुख जी ॻाल्हि कंदी। पोइ या बेत में न कढी छॾियो, न कढंदो त हुनजी हिन में वज़न में जेको फ़र्क़ु अची वेंदो। अहिड़ी तरह ॿिए हिकिड़े दोस्त शायदि कांग्रेस साहब पढ़ियो, अलाह ॿ ममरनि, साईं दुआ घुरंदो, अलाह ॿ ममरनि, हिकु सूर्य ॿियो ॿार। अदा वरी बि माफ़ी आहे, ही भॻे कटक विड़े, हू अड़दन जो आधार, तोड़े मथल पार, त बि बाहूं ॾिनी ॿियनि खे। ॿिए बि कंहिं दोस्त बेत पढ़ियो था कवर था माफ़ी सां वाई पढ़ी, फ़क़ीर माण्हू आहे, मां हिनजे आवाज़ में जेको दर्द आहे ॾाढो आशिक़ आहे। इहो हक़ीक़ी लतीफ़ी दर्द आहे। मौला बख्श बि ॾाढी वाई सुठी पढ़ी, साईं जे कलाम में दर्द आहे ॾाढो। साईं काफ़िया पंहिंजा ठाहींदो आहे, लभोन, मागोन, वरी मां तेरा माथ बदला। साईं थोरो पेश घणो ॾेई करे ॻाल्हि खे छिके वियो, मां बि चई मां ख़बर त मां ॻाल्हि करे ॾींदो आहियां। त साईं इहा ख़ूबी त रिलेवेंट ॻाल्हि, उन वक़्तु ॻाल्हि जेका थिए उहा कयो। ऐं मां साईं जी ख़ूबी जो फ़ाइदो वठंदे जॾहिं हीअ 4 ॻाल्हियूं कयूं न, मुमकिन आहे तव्हां 4 दोस्त जेके हिन ॻाल्हि खे आईंदड़ इन बेत खे, इन फ़िक्र खे, इन सोच खे ईअं ॾिसंदा। पर सिंधी अदब संगत जी महिरबानी आहे, ही मेड़ा को ठाहियो तव्हां। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त साईं जी संगत बि हिते वेठी आहे, वरी बि मां हरारात थो वधां। 5 ॾींहं 10 ॾींहं अॻु ख़बर हुई साईं ते को तफ़सीली, को डेप्थ में, को फ़िक्री क़िस्म जो हुनजे पोरे ते, हुनजी ॾात ते को सुठो मकालो अचे हा। असां 7 ई ॻाल्हियूं कयूं, लिफ्ट सर्विस आई आहे। इहे रवैया जेके न पोइ हिननि माण्हुनि खे मारे छॾींदा। हिननि माण्हुनि खे ज़िंदा रखिणो आहे, हिन जे लिखणनि खे ॻोल्हणो आहे, खलोरणो आहे, परखणो आहे, सम्झणो आहे, पुरछणो आहे, ऐं पोइ वरी आवाज़ सां उहे वीचार वंड में आणणा त पोइ अदब छा आहे। अदब क़ौम जे सद जी ॾाप जो हिकिड़ो रिकॉर्ड हूंदो आहे।
सदियुनि जी पीड़ाउनि जो रिकॉर्ड हूंदो आहे असांजो। ऐं उहो पीड़ाऊं जेको तखलीक़ खां छा था सम्झो, हिकु माउ खे ॿार ॼणींदे जेको दर्द महसूसु थींदो आहे न, हिकु तखलीकार खे पंहिंजी तखलीक़ जो तखलीक़ कंदो एॾो दर्द थींदो आहे। सरजलाल महाराज असांजो उस्ताद हूंदो, पोइ चवंदो बाबा सुठे उस्ताद थियण लाइ 4 कलाक जी पीरियड लाइ 1 कलाक जी पीरियड लाइ 4 कलाक असां महिनत कंदा। ऐं उहे एॾा ईमानदार माण्हू हूंदा जॾहिं तयारु न हूंदा कंहिं मजबूरी में त एक्नॉलेज कंदा, एडमिट कंदा, बाबा अॼु असां तयारु न आहियूं, अचो कचहरी था कयूं या जनरल प्रैक्टिस था कयूं। त असां उहे जेका रवैये में, सोच में, अमल में ईमानदारी आहे, माण्हू पंहिंजी कोताही पंहिंजी ग़लती मञण सां को नंढड़ो न थी वेंदो आहे, पर माण्हू इहो हौसलो हुअणु घुरिजे। साईं जीवन सत जे लाइ असां चवंदा आहियूं बाबा पहिरियों हिन वफ़ा खे ठाहिण में सभ खां अॾूरो हुयो, हींअर हुन जे ख़िलाफ़ आहे। हुन मन एतिराफ़ कयो त असां सुठी नियत सां हिकु प्रोजेक्ट खे लॻासीं, हिकु ॻाल्हि खे लॻासीं, पर जॾहिं हुन में खामियूं ख़राबियूं ॾिठियूंसीं त असां हथु कढी वियासीं। मञण खां पोइ उन जी उहा ॻाल्हि खे वरचणु फुज़ूल आहे। इहा जेके लिबरल क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि या रेडिकल क़िस्म जा माण्हू जे फसादी एंटी नेशनलिज़म जेके इहे उन जा कारनामा हूंदा। बहरहाल ॻाल्हि खटंदा था वञूं त साईं जी हिन घण रुखी शख़्सियत जेका संदसि लिखणनि में रहंदा था अञा लिकल आहे, उन खे मंज़र आम ते अचणु घुरिजे। ऐं सिंधियत जी संगत तव्हां अहिड़ी धरती ते वेठा आहियो, जाम छोरे खे चवंदो मिनी सिंध आहे, मॉडल आहे सिंध जो। हिते तव्हांजी यूनिवर्सिटी में तव्हां घणे अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे तव्हां हिन तरह यादि करे सघो था। हीअ बेड़ा खां थींदा रहा। हींअर मौसम बि सुठी आहे, सर्दी में वेही सघूं था, गर्मी में मसला थींदा लाइट जा AC BC जा। तव्हांजी महिरबानी आहे अहिड़ी माण्हू हस्ती खे तव्हां यादि कयो आहे। ऐं यकीन कयो मूंखे कुझु सिखण लाइ मिलियो आहे असांजी शख़्सियत जे हवाले सां। छो उर्दू घटि पढ़ियो हुयो ऐं मां एतिराफ़ कयां थो हिते मां काफ़ी सिखियो आहे, साईं वारनि खां बि सिखियो, संदसि फर्ज़नि खां बि, पर हिते जेका वीचार वॾ थी उहा बि मूंखे मुंहिंजे दिलि में घणो इज़ाफ़ो कयो। जीअं लतीफ़ महिरबानी।